अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। नाज़रीन इकराम, अॼु असां जेको मौज़ू आहे निहायत अहम आहे। जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो हो त हीउ क़ुरान पाक कोर्स जो किताबु आहे ऐं असांजो इम्तिहान जेको हले पिए थो हिन मां सेट थियल आहे ऐं मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स बि आहिनि जेके असीं हल कयूं पिए था। लेकिन हिन क़ुरान पाक में जेके इम्पॉर्टेंट ऐं पेपर आहिनि उहे 4 आहिनि जंहिंखे कंपलसरी पेपर चइबो आहे। तंहिं करे असांजो मौज़ू आहे क़ुरान जे कोर्स मां 4 पेपरनि में जन्नत लाइ लाज़िम पास थियणो आहे। उहे 4 कंपलसरी पेपर आहिनि, जे हिकिड़े में बि फेल थींदो त माण्हू जन्नत में न वेंदो। बाक़ी इन खां अलावा क़ुरान में ॿिया नंढा नंढा ऑप्शनल पेपर बि केतिरा आहिनि, उन्हनि में जे फेल थिए थो त अमूमन एतिरो फ़र्क़ु न पवंदो, पर पास थियण सां मार्कूं वधनि थियूं ऐं जन्नत जो दर्जो आला मिले थो। तंहिंजे करे हीउ तमामु ज़रूरी आहे असांखे मालूम करणु त उहे कहिड़ा 4 पेपर आहिनि। लेकिन अलाह जा लख एहसान आहिनि त रब जल जलालो उहे 4 ई पेपर हिकिड़ी नंढड़ी आयत में विझी छॾिया अथसि, हिकिड़ी सूरत में, बल्कि उन में हू इंडिकेट करे छॾिया अथसि। ऐं पोइ वरी उन सूरत जी जेका उन 4 पेपरनि जे नालनि विझण जे करे उन सूरत जी जेका फज़ीलत थिए थी जंहिंजी का इंतिहा कान्हे। ऐं उहा सूरत आहे वल अस बिस्मिल्लाह रहमान रहीम वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीन आमनू व अमिलु सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस। इन्हीअ में ई 4 पेपर मेंशन आहिनि। तंहिंजे करे इन सूरत जी अहमियत छा आहे त चए थो तफ़सीर इब्न कसीर में चए थो त इमाम शाफ़ी फरमायो आहे लव तदब्बुर नास हाज़िही सूरा लवसियतम। चए थो ॿियो सॼो क़ुरान ते अमल न कनि, पर रुॻो हिन नंढड़ी सूरत खे जे सम्झी वेंदा त जन्नत में वञण लाइ काफ़ी आहे। या वरी चए थो तफ़सीर ॿीअ में अचे थो लव लम युनज़िल मिनल क़ुरान सिवा लकफ़त नास। चए थो ॿियो सॼो क़ुरान नाज़िल न थिए हा, रुॻो सूरत असर थिया न, इहा बि इम्पॉर्टेंट इन जे लाइ इंसान खे जन्नत में इन ते अमल करणु काफ़ी आहे। माना त हिन में वाक़ई उहे इंडिकेट थियल आहिनि जेके कंपलसरी पेपरनि में तव्हांखे पास थियणो आहे। अॼु असां इन जी तव्हांखे ॾसूं था ऐं इहा इन सूरत असर ते इन नुक़्ते सां नज़र बि जेका असांखे विझणी पवंदी। सभ खां पहिरीं जेको अलाह ताला हिन सूरत जी इब्तिदा कयूं था त आम जेको क़ानून थो चए वल असर इनल इंसान लफ़ी ख़ुस्र, यानी इनल इंसान लफ़ी ख़ुस्र, माना डी फैक्टो सभु माण्हू जहन्नम में वञणु खपनि। लेकिन जेके अमल करे हिन 4 पे पास हिन जन्नत में वेंदा। पेपरनि में जेको न वेहंदो उहो बि जहन्नम में वेंदो, जेको 1-2 पेपर में फेल थींदो उहो बि तंहिंजे करे चए थो इनल इंसान लफ़ी ख़ुस्र। हर सभु इंसान खसारे में आहिनि जेसि ताईं के इहे कम न कनि। हाणे ॻाल्हि आहे त सभु इंसान खसारे में आहिनि, तंहिं ते अलाह पाक असांखे सम्झाए थो क़ुरान ॿिए हंधि यतम कुल अमरियूं मिनहुम। चए थो हर माण्हू सम्झे थो ऐं युदख़ल जन्नत नईम त जन्नत में गेड़ियो वेंदो। हल बाबा हल अंदरि हल, न कल्ला, अलाह चए थो कॾहिं बि न। इना ख़लक़नाहुम मिम्मा यालमून, अलाह चए थो तव्हांजी बनावट ई गंदे पाणी में थियल आहे। इना ख़लक़नाहुम मिम्मा यालमून, असां जंहिं शइ मां तव्हांखे पैदा कयो तव्हां उहो ॼाणो था, लेकिन इन्हीअ पाणीअ जंहिं मां असीं पैदा थियूं असांखे पंहिंजे स्टेटस खे मथे करिणो आहे, क़ुरान खे सम्झी उन ते अमल करे इन पेपरनि में वेही। मिसाल तौरु अलाह सम्झाए थो त वलव शे नाल रफ़ नाह बिहा। चए थो हिन क़ुरान जे करे असां हिन इंसान खे चाहियोसीं त हिन जो स्टेटस मथे कयूं। वला किन हू अख़लदिल अर्द, चए थो हो त ज़मीन खे चंबिड़ी पियो आहे त न न मां जन्नत मूंखे न खपे, मां ज़मीन में चंबिड़ी पिया। वतब हवा, अलाह जे क़ुरान खे छॾे पंहिंजे नफ़्स जे इतबा में हलियो। हाणे इन जो मिसाल कहिड़ो आहे मसल हू कम मसलिल कल्ब, इन जो मिसाल आहे कुते वांगुरु। इन तहमिल अलही यलहस, इहो जेकॾहिं उन ते कुते जे मथां ॿोरा रखिबा वज़न रखिबो तॾहिं बि सहकंदो। ओ तत्रुकू यलहस, ऐं जे वरी ॿोरा लाहे तॾहिं बि सहकंदो। छा मतिलबु इन जो? अलाह ताला चाहे थो त असां तव्हांखे हिन दुनिया में तव्हांजे अमलनि जे करे मथे खणी जन्नत पहुचायूं। लेकिन हिकिड़ा माण्हू आहिनि कुते वांगुरु, उहे चवनि था छाजी जन्नत, छाजो क़ुरान, असां हिते से। पोइ उन्हनि जी जेका इन्हनि जी ख़ासियत कहिड़ी आहे
कुते वारी त जेकॾहिं कुते ते वज़न रखिबो त सह कंदा। माना हीअ माण्हू आहिनि दुनिया में मशगूल आहिनि, हेॾां भॼणु हुनखे फ़ोन, हो पैसा, हे हिकिड़ी करोड़ जी ढेरी ठही, वरी भॼंदा वरी ॿी ढेरी ठहंदी, पर के माण्हू ज़मीन खे चंबड़ी पवनि था। क़ुर मां दर्जा बुलंद थियण जे लाइ तव्हांखे क़ुर ते अमल करिणो पवंदो, ऐं अमल जे लाइ तव्हांखे हीअ जेके कंपलसरी 4 पेपर हिन में ॾिनल आहिनि, तॾहिं चइजे थो। जेकॾहिं क़ुर सॼो न लहे, रुॻो सूरतुल असर लहे, त तॾहिं बि इंसान ते खे काफ़ी ऐं इन ते अमल करे ॼण माना 4 पेपरनि में मेंशन थियल आहिनि, इन्हनि में तव्हां पास थी वञो त बसि पोइ ॿियनि पेपरनि जी तव्हांखे नुक़सानु न थींदो। हाणे इन ॻाल्हि खे सम्झण लाइ पहिरीं हिकिड़ी शइ था सम्झूं। ॾिसो न, हिकिड़ो अखर आहे आर ऐं ॿियो आहे एंड, या जीअं मिसाल तौरु उर्दूअ में या ऐं ॿियो या ओर, ऐं औ माना व पंहिंजो, तंहिंजे करे इन में असांखे एंड या पंहिंजो ओ में फ़र्क़ु आहे। अचो त हिनखे सम्झूं। मिसाल तौरु असीं हिकिड़ो दुनिया जी मिसाल था ॾियूं त ग़रीब औरतुनि खे प्लाट था मिलनि, त चवनि था त बाबा कानून आहे त प्लाट मिलंदो, ग़रीब बेवा हुजे या ग़रीब माज़ूर औरत हुजे या ग़रीब नाबीना हुजे, त इन मां टिनी मां का बि हिकिड़ी कंडीशन पूरी कंदी त हुनखे प्लाट मिली वेंदो। टई करण जी शर्त कोन्हे, छो त या आयो आहे। ऐं मिसाल तौरु अलाह ताला क़ुर में हिन या जा मिसाल ॾिना आहिनि। अलाह फरमाए थो ला युआखिज़ुकुमुल्लाह बिल्लग़्वी फ़ी ऐमानिकुम, चए थो अलाह साईं हे जेके तव्हां इन बेसमझे में कसम खणो था न, उन ते पकड़ कान्हे। मिसाल चयो अलाह सां मां अचां थो, वल्लाही हींअर मां थकल आहियां, ठीकु आहे न, ऐं इहो चवण जे लाइ त अमूमन इहे माण्हू घणो इस्तेमालु कनि, पर इहे ना सम्झ में, इन्हनि जी पकड़ कान्हे। वलाकिन युआखिज़ुकुम बिमा अक़दतुमुल ऐमान, माना तव्हांजा पकड़ उन्हनि क़समनि जा जेके ॼाणी वाणी ऐं लिखत में या जेको सो पका करे खणो था। पोइ जेकॾहिं उहे कसम, मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ कसम खयो, बसि ठीकु आहे मां जेको आहे न सो हिन घर में हिन घरवारी वींदुसि कोन, मां अलाह जो कसम थो खणां, हाणे इहो पको कसम आहे। पर जेकॾहिं कसम इहो तव्हां भञी सघो था, चए थो फ़ कफ़ारतू इताम अशरत मसाकिन, चए थो इन जो कफ़ारो आहे त तव्हां 10 मिसकीननि खे खाधो खारायो, मिन औसत माना मां तुतिमून अहलीकुम, जेके तव्हां घर में खाओ था। औ किस्वत हुम, या इन्हनि खे कपिड़नि जा वॻा वठी ॾियो इनखे 10 खे, औ तहरीर रक़बत, या को ग़ुलाम आज़ाद। हाणे ॾिसो न हिन में लफ़्ज़ आयो आहे औ, माना इन जो कफ़ारो आहे या 10 माण्हुनि खे खाधो खारायो, या औ माना या किस्वत हुम या ग़ुलाम, माना टिनी मां को बि हिकिड़ो कमु कयो। इहो या जो मतिलबु इहो हूंदो आहे, औ जो मतिलबु इहो हूंदो आहे। लेकिन मिसरनि वरी चए थो इहे नथा थियनि, तव्हां वटि इहे बि न आहिनि, फलम यजिद फसियाम सलासत अयाम, पर जे इहे बि तव्हांखे न आहिनि इहे शयूं, कपिड़ा बि कोन था ॾेई सघो त पोइ 3 ॾींहं रोज़ा रखो। ज़ालिक कफ़ारतुन ऐमानिकुम, इहे तव्हांजे सचे कसम खणण जी पके कसम जो इहो कफ़ारो आहे। इज़ा हलफ़्तुम वहफ़ज़ू ऐमानकुम, पंहिंजी कसमनि जी हिफ़ाज़त कयो। कज़ालिक युबैनुल्लाहु लकुम आयाती लअल्लकुम तशकुरून, ॾिसो न अलाह चए थो ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो कसम खणी वरितो, हाणे तव्हांजे ॻीचे में पइजी वियो, पर मां तव्हांखे वरी हलु ॾसियो आहे त इन कफ़ जो कीअं कफ़ारो अदा कजे, त चए थो त इन जे करे त तव्हां मुंहिंजो शुकुरु कयो। जेकॾहिं अलाह सां रुॻो फासाए छॾे, फासाइण त फासी थी वञूं न। हाणे जेको आहे सो तव्हांखे मां क़ुर मां मिसाल ॾिना। हाणे चए थो या ॿियो मिसाल आहे त पुख़्ता जेके कसम जेके आहिनि इन जो कफ़ारो हिते थो लिखां। पहिरीं आहे त 10 मुहताजनि खे विचे दर्जे जो मानी खाराइणु, या उन्हनि खे कपिड़ा ॾियणु, या हे ग़ुलाम आज़ाद करणु, या 3 ॾींहं रोज़ो रखणु। माना त जेकॾहिं तव्हां इन 3 मां 4 मां को बि हिकु कंदव त थी वेंदो। इहो या जो मतिलबु आहे। इहो इन लाइ थो ॾियां त हाणे मां सूरे असर में त उते या आहे या ओर आहे। वरी अचूं था ॿियो मिसाल, हुकूमत ऐलान थी करे त हिकिड़ी औरत खे प्लाट मिलंदो, पंहिंजा शर्त आहिनि 4। पहिरियों बेवा हुजे और माना ऐं उनजे शोहर सरकारी नौकिरी कई हुजे, ऐं घटि में घटि 17 ग्रेड में रहियो हुजे, ऐं घटि में घटि 15 साल सरकारी नौकिरी। हाणे इहे जेका ऐं जे करे जंहिंखे व चइबो आहे अरबीअ में व, त माना इहे 4 शर्त पूरा करणा, या वारी ॻाल्हि कान्हे का। तंहिंजे करे जॾहिं तव्हां इहो सम्झी वियो त अंग्रेज़ी में इन ओर खे चइबो एंड, मां चवां बेवा हुजे एंड उनजे शोहर, अंग्रेज़ी में
बेवा हुजे एंड हुन जी श्योर सरकारी नौकिरी एंड घटि में घटि 17 ग्रेड में हुजे एंड कम से कम 15 साल नौकिरी कई हुजे त हीअ चारई शर्त कमु। हाणे अचूं था सूरत अल असर में। चए थो वल असर माना तेज़ी सां गुज़रंदड़ ज़माने जो कसम। हाणे इन जी मां तव्हांखे एक्सप्लेन कंदुसि एंड हिन प्रोग्राम जे, छो त हीअ वल असर आख़िर में सम्झाइणो आहे। इनल इंसान लफ़ी ख़ुसिर माना इंसान बेसिकली आहिनि सभु खसारे में, तंहिंजे करे इन्हनि खे जन्नत में वञण जे लाइ महिनत करणी पवंदी, न महिनत कंदा त खसारे में आहिनि। हाणे मिसाल तौरु जेके ॿार ग़रीब झूपड़ियुनि में पैदा थियनि था, बाबा इहे बसि मज़ूरी करे मरी वेंदा, लेकिन जेकॾहिं उन्हनि मां को पढ़ी पियो त उहो डिप्टी कमिश्नर बि थी सघे थो। तंहिंजे करे अलाह थो चए त हिन दुनिया में सभु इंसान बेसिकली माना फंडामेंटली खसारे में आहिनि, इल लज़ीन सवाइ उन्हनि जे जेके छा कनि आमनू पहिरीं त ईमान जे पर्चे में पास थियनि, व अमिलु सालिहात व माना लाज़मन माना वरी नेक अमल जे पेपरनि में पास थियनि, व तवासौ बिल हक़ ऐं हक़ खे ज़ुल्म खे मिटाइण जे लाइ हिकिड़ी जमायत ठाहिनि ऐं उन में हिक ॿिए खे नसीहत कनि, व तवासौ बि सब्र ऐं जॾहिं तव्हांजे मथां का मुसीबत अचे उन जमायत जे मथां त मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾियणु। इहे 4 पेपर आहिनि। हाणे इन में व जी अचण जे करे माना चइनी में पास थियणु ज़रूरी आहे। ईअं न आहे त रुॻो ईमान जे पेपर में फेल थियो ऐं अमल सालियो तव्हां न हुजे। वरी अमल सालियो हुजे त तव्हां हक़ लाइ न विढ़िया हुजो, माण्हू पादर पिया खाइनि, ज़ुल्म ग़रीब कुटिजनि पिया था ऐं तव्हां वेठा घर में रोज़ा खोलियो, इहो अलाह इहो क़बूल कोन थो करे। हाणे अचो इन जी डिटेल ते था वञूं। हाणे माना त सूरह असर में अलाह तबारक व ताला हर इंसान खे खसारे में ॾसियो आहे सवाइ इन्हनि जे कहिड़ा ईमान आणनि ऐं अमल सालिह कनि ऐं हक़ यानी दीन हक़ खे क़ाइमु करण लाइ मोमिननि खे तयारु कनि यानी वतवासो बिल हक़ ऐं मुश्किल हालात में मुड़ुसु माण्हू थी मुक़ाबिलो कनि। इहे 4 पेपर आहिनि, 4 ई कंपलसरी आहिनि। तंहिंजे करे ख़बर पई त खसारे मां निकिरण लाइ हिन ज़िंदगीअ में 4 पर्चनि में अलहदा अलहदा पास थियणु ज़रूरी आहे, यानी ईमान जो इम्तिहान, अमल सालिह जो इम्तिहान, हक़ खे सुञाणे उन लाइ जमायत में शामिल थी जिदोजहद करण जो इम्तिहान ऐं जिदोजहद में इस्तिक़ामत सां मुड़ुसु माण्हू थी वञण जो इम्तिहान। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त छा इन्हनि पेपरनि मां छूट मिली सघे थी? अलाह चवनि सभु इंसान खसारे, पोइ असीं अलाह खे अलाह साईं हाणे एतिरा त असांखां कोन थींदा, असांखे का छूट ॾे या छॾे ॾे। या सवाल थो थिए छा इन्हनि पेपरनि में का छॾ छूट आहे या हिकु या 2 पेपरनि में पास थी वञूं त बाक़ियुनि में माफ़ी मिली सघे थी? पहिरीं त छा इम्तिहान में जेका हिसा इम्तिहान खे बाईपास करे सघे त न थिए? ॿुधो क़ुर छा थो चए। सूरतुल मोमिनीन अफ़ हसिबतुम तव्हां सम्झो था अन्नमा ख़लक़नाकुम अबसऊं मां तव्हांखे ईअं बेकार पैदा करे छॾियो आहे, व अन्नकुम इलैना ला तुरजऊं ऐं तव्हां जेको आहे सो मूं ॾे वापसि न ईंदो। चए थो तव्हां इहो ईअं सम्झो आहे त माना मां अलाह साईं फरमाए थो त मां एॾी अलाह ताला एॾी कुदरत वारो आहे, इहो कमु कंदो त बसि तव्हांखे हरू भरू पैदा करे छॾियईं ऐं वरी मरी वञो, तव्हां खां को अलाह ॾे वापसी न आणे, बसि ॼमंदा वञनि मरंदा वञनि, माना छुट न, ईअं न आहे। हाणे आहे त जेको पहिरियों पेपर आहे उन में जेकॾहिं ईमान में पास थो थिए त पोइ ॿिए पेपर अमल सालिह में पास थियणु ज़रूरी आहे। हाणे अचो त क़ुर खां पुछूं था साईं, इहो जेको ॿियो पेपर आहे ईमान त अची वियो त ईमान खां सवाइ त ॿिया पोयां 3 पेपर बेकार आहिनि। हाणे अचूं पुछूं था अलाह साईं, चए थो हसिबन नास ऐं युतरकू, चए थो त छा माण्हुनि खे जन्नत मिली वेंदी मां छॾे ॾींदोसांनि ऐं यकूलू आमना ऐं रुॻो चवनि था असां ईमान आंदो आहे माना पहिरें पेपर में पास आहिनि, वहुम ला युफ्तनून ऐं पोइ तव्हांजी ॿी आज़माइश न थींदी। चए थो बग़ैरो बसि चयूं त असीं ईमान वारा आहियूं ऐं बाक़ी तव्हांजो मां इम्तिहान न वठंदुसि। चए थो वलक़द फतन लज़ीन में क़बिलहिम, तव्हां खां अॻुमनि बि इन खां मूं आज़माइश वरिती ईमान चवण खां पोइ। फल यअलमन अल्लाहु लज़ीन सदक़ू, त अलाह खे ख़बर पए त सचा कहिड़ा आहिनि इन ईमान। वल यअलमन काज़मीन, त अलाह खे कूड़नि जी ख़बर पए। रुॻो चऊं त साईं ईमान वारा आहियूं, अलाह खे मञूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, बाक़ी ॿियो इम्तिहान ई कोन वठंदो। ऐं उन जे करे छा अमल सालिह में पास थी विया त ॿिया जेके पेपर रहनि था 2 बाक़ी, त अलाह चए थो अम हसिबतुम अन तदखुल जन्नत, चए थो त छा तव्हां सम्झो था जन्नत में घिड़ी पवंदो? आख़िरी 2 पेपर वलमा यअलम अल्लाहु लज़ीन जाहिदू मिनकुम, त तव्हां अलाह न ॾिसे त तव्हां मां कंहिं मुंहिंजे ज़ुल्म खे मटाइण लाइ, ग़रीबी जी मदद करण लाइ, रिश्वत ख़तमु करण लाइ गॾिजी जिहाद कयो आहे। वरी
इन कम में चौथों पेपर वया अलम साबरीन, त हिन में मुड़ुस माण्हू कहिड़ा ईअं न थोरी लठ लॻी त वठी भॼनि था। इहो चौथों पेपर चए थो जन्नत में कोन वेंदो जेसिताईं हिन पोयनि ॿिनि पेपरनि में पास थींदो। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो छा ईमान अमल सालिह खां पोइ ॿिनि पर्चनि में छूट मिल सघती है। अलाह फरमाए थो वल नबलु वन्नकुम, असां तव्हांजो इम्तिहान वठंदा रहंदासीं हता ओसि ताईं न लमल मुजाहिदीन मिनकुम, त तव्हां मां ज़ाहिर थियनि त कहिड़ा अलाह जे रस्ते में जिहाद कनि था, व साबरीन ऐं मुड़ुस माण्हू था थियनि, व नबलू अख़बारकुम ऐं असां चवनि इम्तिहान। माना इहो इम्तिहान मां वठंदो रहंदुसि इन्हनि आख़िरी पेपरनि जो। हाणे जेके पेपर आहिनि छा सभु लड़ा आहिनि, मिंट में थी वेंदा ऐं बसि पास थी वेंदासीं, का ॻाल्हि न आहे। हाणे इहो आहे त छा इहे जन्नत एॾी आहे त पोइ इम्तिहान सख़्तु आहे या कीअं आहे। हिकिड़ो त CSS जा पेपर आहिनि न, हाणे CS जो बि इम्तिहान लाइ महिनत कनि था, पर हे आहिनि जन्नत जा पेपर। CS कुझु बि न आहे, ही जन्नत जो पेपर हिन कोर्स मां थींदो, कोर्स सॼो ही आहे, हिन मां तव्हांजा सॼो सुवाल थींदा। हाणे इहो इम्तिहान सख़्तु थींदो, नरम थींदो, कीअं थींदो अलाह खां पुछूं था। अलाह ताला फरमाए थो अम हसिब तुम अम तदखुलुल जन्नत, चए थो तव्हां सम्झो था त पास थी जन्नत में हलिया वेंदव, तव्हां जन्नत में दाख़िल थी वेंदव। वलमा यातिकुम मसलु लज़ीन खलो मिन क़बलकुम, असां उन लेवल जो उन टफनेस जो इम्तिहान तव्हां खां न वठूं जेको ॿियनि खां वरितो अथऊं। उनखां कीअं इम्तिहान वरितऊं, मसूं बासो व दर्रा व ज़ुलज़िलू, असां उन्हनि खे इम्तिहान में तकलीफ़ूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे परेशानी थियूं। व ज़ुलज़िलू एॾो लोॾिया विया जीअं ज़िलज़िलो हूंदो आहे। हता यकूल रसूल वल्लज़ीन आमनु महू, जो अलाह जे रसूल जी जमायत चवणु लॻी मता नसरुल्लाह, अलाह साईं तुंहिंजी मदद कॾहिं ईंदी। हे असां हींअर एतिरो मुश्किल में पिया आहियूं, असां हींअर आहियूं, कॾहिं अलाह जी नसरत ईंदी। माना इहा स्टेज बि ईंदी जो तव्हांखे रड़ियूं करणियूं पवंदियूं त अलाह साईं काथे आई मुंहिंजी मदद कर। पोइ अलाह चए थो इलाह इन नसरुल्लाह क़रीब, लेकिन अलाह जी मदद वेझी आहे, ज़रूरु आहे तकलीफ़ ख़तमु थींदी, पर पेपर में विहण जे लाइ इहा तव्हांखे आज़माइश थी ॾींदो त ॾिसां त घणियूं मार्कूं था कनि। उन खां पोइ हिकिड़ियूं त जेके आहिनि, तव्हां जेको पेपर में कुझु बि कयो न, कुझु त शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे बेसिकली अलाह साईं तव्हांजे जीन में विझी छॾियूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि, अलाह फरमाए थो वइज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ूरिहिम ज़ुरियतहुम, चए थो त पोइ अलाह ताला जेको आहे तव्हांजे रब जेको आहे सो बनी आदम जे पुठीअ मां उनजो ॿियो औलाद कढियो। हाणे चवनि था त ऐं जेका हॾो आहे करंगे वारो, उन में का हिकिड़ी नंढड़ी चोकुंडी हॾी आहे ऐं इन में सॼो जेनेटिक कोड इंसान जो उहो लिखियलु आहे। पाण चए थो मां उतां कढियो आहे। उहा अशादुम अला अनफुसिम, पोइ उन सभिनी खे कढी रूहनि खे ऐं आॾो बीहारे, जेके रूह जेके आया आहिनि ऐं जेके क़यामत ईंदा, सभिनी खे बीहारे चवनि थो अलस्त बिरब्बिकुम, की ॾियो ख़बर मां तव्हांजो रब न आहियां। त सभिनी चयो कालू भला शाहिदना, चए थो त सभिनी चयो हा साईं असां शाहिदी था ॾियूं। चए थो अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, त चई क़यामत ॾींहुं करे अचे न चइजो त असांखे ख़बर न हुई त को रब आहे। हाणे इहा असांजी जीन में पियल आहे, तंहिंजे करे जेको क़ौम ज़रूरु कंहिं न कंहिं रब खे ॻोल्हे थी। को बुत खे पूॼे, को पहाड़ खे पूॼे, को चंड खे पूॼे, कंहिं सिज खे पूॼे। का बि क़ौम ईअं कान्हे हुननि जे अंदरि जेनेटिकली रब जो पियल आहे, त ॼमण सां वॾा बालिग़ थी न चवंदा आहे को असांखे पालण वारो, केरु त आहे। पोइ के पहाड़ खे पूॼनि, के वणनि खे पूॼनि, को कंहिंखे पूॼनि, कंहिं नबीअ खे पूॼनि, त या के अलाह खे, अलाह ताईं पहुचनि था। जेके हिन क़ुर खे पढ़ंदा, छो कोर्स त ई आहे न। हाणे उहे जेकॾहिं कोर्स न कंदा त पोइ के पहाड़नि खे पूॼींदा, हिंदुनि वांगुरु मूर्तियुनि खे पूॼींदा ऐं के क़बरुनि खे पूॼींदा। पोइ इहो कोर्स न करण जे करे इहो उन्हनि जो डायरेक्शन ख़राबु थी थो वञे। तंहिंजे करे कहिड़ो डायरेक्शन आहे, कहिड़ो रब आहे, उहो हिन कोर्स मां तव्हांखे मिलंदो। ॿियो बि हिकिड़ो जेनेटिकली अंदरि विझी छॾियो अथई। ॿी ॿ शयूं हुनखे ॾिनई। हिकिड़ो त मां तव्हांजो रब आहियां, चयो हा सी आहे, माना इहा हिननि जी हाणे अंदरि में पइजी विया। हाणे ॼमण सां इन्हनि खे रब जी जेका आहे न लव लॻी वेंदी, उनखे ॻोल्हींदा। पर जे डायरेक्शन न वठंदा ऐं कोर्स न पढ़ंदा, कोर्स जो किताब न पढ़ंदा, त पोइ मुख़्तलिफ़ डायरेक्शन में रब खे ॻोल्हींदा। सम्झो साईं। तव्हां ॾिसो त के पहाड़नि खे पूॼींदा आहिनि, के किथे। बहरहाल ॿी शइ जेका असांजी जीन में विधी अथई, उहा आहे औ तक़ूलू इन मां अशरक आबाउना मिन क़बल, त ईअं अची मूंसां आर्ग्यू न कजो त जेको शिरक आहे से असांजे बुज़ुर्गनि वॾनि कयो ऐं उन्हनि किताबनि में लिखियो व कुन्ना ज़ुरियतम में बादिम, असां उन्हनि खां पोइ आयासीं, असां कमज़ोर हुआसीं, इल्मु कोन हो,
तंहिंजे करे असां त उन्हनि खे ॾिसी शिरक कयो त बाबा क़बरुनि खां घुरो अलाह जा इहे वली आहिनि इन क़बर में अंदरि पिया आहिनि। हालांकि क़ुर में अचे थो ऐं नबी साईं चए थो त न अलाह जा वली सभु हींअर जन्नत में वेठा आहिनि, हींअर बि जन्नत में वेठा आहिनि पर इहे क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे। ऐं जॾहिं अलाह साईं सूर फूकींदो त पोइ जेको आहे सो हीअ क़बर में ईंदा। ऐं उहे जेके जिस्म ठहंदा उहे हीअ कोन हूंदा, हिन खां वॾी साइज़ जो अलाए केरु चए थो केतिरो वॾो जिस्म हूंदा, डिफरेंट जिस्म हूंदा। तंहिंजे करे त जेको हिंदू साड़ियो था छॾनि, जो उन्हनि खे ख़बर आहे त हीअ बॉडी त उहा साॻी न थींदी। मुस्लमान बि पंहिंजो ॻारियो छॾनि क़बरुनि में, जिस्म नओं ठहंदो, नए क़िस्म जो ठहंदो। तंहिंजे करे जेको आहे सो इहो चवणु त जेको हिते रूह हिते अंदरि पिया आहिनि इहो कोन्हे, छो त क़ुर थो चए त सभु अलाह जा वली इहे जेके जन्नत में मरण साण पहुची था वञनि। ईअं कीअं थींदो त हिकिड़ो अलाह जो वली आहे उनखे अंदरि अलाह साईं सिम में क़यामत में विहारियो वेठो हुजे, ग़लति आहे। उन्हनि जो इज़त आहे ऐं उन जे करे उते पहुची वञनि था। त अलाह थो चए त ईअं न चइजो त असां जेको इहो शिरक कयो या हिंदू आहिनि या मुस्लमान आहिनि, असां जेको शिरक माना अलाह सां गॾु कंहिं ॿिए खे सॾणु त फलाणा मूंखे अलाह खां कमु कराए ॾे, इहो असुलु इहो आहे ई शिरक। त चए थो त जेको सो मतां अची चओ, ॿुधो क़ुर चए थो ॿियो दफ़ो उन रूहनि खे थो चए औ तक़ूलू माना इहो मूंखे न अची चइजो इन मां अशरक आबाऊ नामिन क़बुल, असांजे ॼमण खां अॻु ई किताब लिखी चुका, बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, वॾनि असांजे कंदा इहो साॻियो शिरक कंदो। पोइ कुन्ना ज़ुरियत में बाद असां त पोइ आयासीं, कमज़ोर हुआसीं, इल्मु बि एतिरो कोन हो, पोइ अफ़तुहिल किनाबे मां फ़अल मुतलून, पोइ असांखे छो मारींदे, असांखे छो हलाक कंदे, जेकॾहिं ठगी या ग़लती हू करे विया जिन किताब लिखिया आहिनि या जेके असांखां वॾा हुआ। चए थो इहो आर्ग्यूमेंट मां तव्हां खां कोन ॿुधनि, मतां अची मूंखे ईअं चयो त वॾनि जा कम असां त हुनखे फॉलो कयो। जा ब्रेक था वठूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। निहायत अहम मज़मून हले पियो त ॿ शयूं अलाह ताला असांखे रूहनि खे शुरूअ में ई असांजे अंदरि में जेनेटिकली विझी छॾियूं अथई। ॾिसो न केतिरियूं शयूं जेनेटिक, मिसाल तौरु मां चवां थो हथु खणां त हथु खॼी थो वञे न, इहा माना डिज़ाइन अॻे पियल आहे असांजे जिस्म में। त जेकॾहिं मां सोचींदुसि हथु खणां त हथु खॼी थो, इन लाइ मूंखे नई साईं सिखणो कोन थो पए। साॻिए नमूने सां रब जो ॻोल्हणु। ऐं ॿियो चए थो त असीं मूं वटि अची केर बि ईअं न चवे त असां कमज़ोर हुआसीं, जाहिल हुआसीं, किताब पढ़ियासीं, उन्हनि में लिखियलु हो त इहो शिरक जाइज़ आहे, वरी वॾनि खां ॿुधोसीं शिरक जाइज़ आहे, त असां छा कयूं? अफ़तुहिल किना, पोइ हाणे असांखे तो हलाक करी बिमा फ़अल मुब्तलून, जॾहिं कूड़ उन्हनि हयां। चए त इहो मूंसां आर्ग्यू न कजो, छो त तव्हां केतिरनि कमनि में तव्हां मिसाल तौरु तव्हांखे जेको आहे सो अंबु वणे थो, अंबु खाओ था की न, पुछो था त पहिरीं मुंहिंजे ॾाॾे अंबु खाधो न खाधो, जे न खाधो मां बि नथो खां। तव्हां वटि पंहिंजा डिसीशन्स कयो था। ऐं वॾी ॻाल्हि त जेकॾहिं क़ुर खे न पढ़ंदव, हाणे इहा आयत बि क़ुर में आयल आहे न, त असां सां अलाह सां वाइदो करे आया आहियूं त जीअं असीं शिरक कयूं था उनजा ज़िमेदार असां आहियूं, असां कंहिंखे ॾोह कोन ॾींदासीं। चए थो अलाह साईं अॻिते कज़ालिक नुफ़स्सिलुल आयात वलअल्लहुम यरजून, चए थो हीअ मां आयतूं इन लाइ थो तव्हांखे ॿुधायां चिटियूं करे त जीअं तव्हांखे यादि अचे त तव्हां इन मोट खाओ। हाणे सवालात इहे जेके पेपर आहिनि चारई, इन्हनि जो कोर्स किथे आहे? इहे किथां आणींदासीं? इहो छा आहे कोर्स? माना इन पर्चों का सिलेबस क्या है? क़ुर ऐं सुनत। त इन जो सिलेबस आहे क़ुर ऐं सुनत। ॿुधो इन जो दलील, अलाह फरमाए थो कुल नहबितू मिनहा जमीअन, माना आदम अलैहिस्सलाम खे सॼी हुनजी ज़ुरियत जेके बि हुआ ऐं शैतान चई लहो हेठि हलो ज़मीन ते। त चवणु लॻा त साईं पोइ उते असांजो कमु कहिड़ो आहे? चई हिकिड़ो कमु आहे, कहिड़ो? फ़इम्मा याती यन्नकुम मिन्नी हुदन, जॾहिं बि तव्हां वटि मुंहिंजे तरफ़ां हिदायत अचे, पर आम सिंधीअ में मां तव्हां ॾे कोर्स जो किताबु मोकिलींदुसि जेको पढ़ण में आसान हूंदो ऐं इन्हीअ जा माण्हू तर्जुमा कंदा। उहे तर्जुमा रुगो पढ़ण सां ई तव्हांखे कोर्स जी ख़बर पवंदी, पेपर में पास थी सघो था, जंहिं ते हलंदव। फ़इम्मा याती यन्नकुम मिन्नी हुदन, जॾहिं मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे हिदायत अचे, पोइ फमन तबिअ हुदाया, पोइ जेको इन ते अमल कंदो, जेको इन ते अमल कंदो त पोइ एतिरो अमल करे जेतिरो हू चवे थो, ऐं जे पास थियो त फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, पोइ उन्हनि ते को ख़ौफ़ कोन्हे को, न उन्हनि खे को ग़म थींदो। तंहिंजे करे जेको आहे सो हाणे सुवाल थो पैदा थिए त इहो जेको पेपर आहिनि इन जो ड्यूरेशन छा आहे? 4 ॾींहं, 5 ॾींहं, 10 ॾींहं, 15 ॾींहं? इन जो वरी जवाबु हदीस में मिले थो।
रसूलुल्लाह सल्लम फरमाए थो त आज़र अल्लाह इला अमरीन अख़र अजलहु हता बल्लहु सितीन सना। माना अलाह चए थो जंहिं माण्हूअ खे 60 साल उमिरि ॾिनमि उन्हीअ जो इहो अज़ुरु क़बूलु कोन कंदुसि त साईं पेपर जे लाइ टाइम कोन मिलियो। माना 60 साल टाइम आहे इन पेपरनि में पास थियण जो, इन ते अमल करण जो। हा जेकॾहिं को 30 साल में वरी थो वञे त शायदि बोनस मिलंदो हुनखे कुझु न कुझु, लेकिन बालिग थियण खां पोइ पेपर में वेहंदो त सही न। लेकिन जेकॾहिं हू पूरो नथो करे सघे, नंढी उमिरि में अलाह मारेसि थो त शायदि बोनस मिले। लेकिन जंहिंखे 60 साल उमिरि मिली चुकी आहे इन जो हलो मां तव्हांखे उर्दू में तर्जुमो ॿुधायां थो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रिवायत करते हैं कि आपने फरमाया कि अल्लाह ताला जिस शख्स को लंबी उम्र दी यहाँ तक कि वो 60 साल की उम्र को पहुँच गया तो अल्लाह उसके उज़ुर को कबूल नहीं करेगा। त साईं मूंखे टाइम कोन मिलियो, मां पेपर कीअं कयां। हाणे असांजो पेपर 3 कलाकनि जो आहे न। मिसाल तौरु को गोड़ थी वियो, पेपर 2 कलाकनि में पेपर फुरे विया, कलाक रहिजी वियो, त इन जो उनखे मार्कूं ॾींदा, ऑप्शनल मार्कूं ज़रूरु ॾींदा त भई हिन छोकिरे जेकॾहिं 45 खयूं हुजे अञा कलाकु मिले हा त हीअ 70 खणी वञा। इन रेशो सां अलाह ताला बि असां सां शायदि करे, मूंखे मिले कोन थो, पर इहो चए थो जेको 60 साल पहुतो उनखे उहो इम्तिहान जो ड्यूरेशन काफ़ी आहे, पोइ इन खे को बि इन जो बहानो क़बूलु कोन थियो। हाणे अचो पहिरियों पेपर इल लज़ीन आमनू, माना निशान खसारे में आहे जेसि ताईं के इल लज़ीन आमनू। हाणे अचो इन खे ॾिसूं था। ईमान जेको आहे न 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो ईमान आहे अमल सां, ईमान जो अमल सां तर, कानूनी ईमान जो अमल सां कोई ताला कोन्हे को कानूनी ईमान। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह जो कौल आहे अल ईमान कौलूं वला यज़ीद वला यनकिस, यानी ईमान हिकिड़ी स्टेटमेंट आहे, न वधंदो न घटिबो। मिसाल तौरु हिकिड़े माण्हू चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हाणे इन्हीअ जो इहो जेको आहे सो कानूनी ईमान आहे, हाणे मुस्लमान आहे। तंहिंजे करे फासिक फाजिर शख़्स बि मुस्लमान आहे जॾहिं ताईं कंहिं बुनियादी अक़ीदे जो मुनकर न हुजे। बेअमल मुस्लमान खे बि हिन दुनिया में मुतक़ी इंसान जे बराबरि हक़ु मिलंदो ऐं ॿिन्ही जो कानूनी स्टेटस यकसा रहे थो। इहो आहे कानूनी ईमान। उन खां पोइ वरी आहे हक़ीक़ी ईमान। हक़ीक़ी ईमान उहो पावर आहे इंसान जे अंदरि जंहिंमें जीअं बैटरी हूंदी आहे न गाॾीअ जी, त उहा कार खे स्टार्ट करे हलाईंदी आहे। त हक़ीक़ी ईमान हिकिड़ो सेल आहिनि पावर जा, पोइ उहो पावर हक़ीक़ी ईमान उन माण्हूअ खे पावर ॾींदो त जीअं नेक अमल करे सघे। पर रुगो ठलो ईमान ऐं कमज़ोर ईमान उनखे उथारींदो ई कोन, कंहिंखे पाणीअ जो गिलास बि कोन ॾींदो। त हक़ीक़ी ईमान उन सां माना त इन में अमल लाज़िम मलज़ूम आहे। इमाम बुख़ारी जो कौल आहे अल ईमान कौलूं व अमलुनि व यज़ीद व यनकुस, माना उहो जेको बैटरीअ वारो ईमान आहे, जेको हक़ीक़ी ईमान, उहो कॾहिं बैटरी चार्ज थी वेंदी आहे, कॾहिं घटिजी वेंदी आहे, ऐं उन सां गॾु अमल जो तइलाक़ु आहे। जे बैटरी चार्ज थींदी, बैटरी कीअं चार्ज थींदी? क़ुर खे पढ़ण सां। क़ुर में अचे थो न त पंहिंजो जेकॾहिं तव्हां क़ुर खे पढ़ंदो त ईमान वधंदो। उहा आयत आहे, मूंखे ज़हन में कान थी अचे, त बाक़ाइदे आयत आहे। जेकॾहिं मां कयां त फ़ज़ादतुम ईमान आहे, माना असांजो ईमान वधायूं था। क़ुर जी आयत जो आख़िरी हिसो आहे। त माना ईमान कोल, इहा जेका बैटरीअ वारो ईमान आहे, जेको हक़ीक़ी ईमान आहे, इहो कोल ऐं अमल जो मजमू आहे, वधंदो बि आहे घटिबो बि आहे। जेकॾहिं दिलि में ईमान आहे त लाज़िमन उनजो ज़ुहूर अमल जी सूरत में थींदो, जंहिंजी वज़ाहत हिन आयत मां मिले थी। मिसाल तौरु अचो हिन ते क़ुर खे ॿुधूं था। या अय्युहर रसूल, अलाह ताला ख़िताब थो करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ला यहज़ुनकल्लज़ीन युसारिऊन फिल कुफ्र मिनल्लज़ीन क़ालू आमन्ना बिअफ़वाहिम वलम तुअमिन क़ुलूबुहुम। चए थो त तव्हांखे ॾुख न कयो इन्हनि मां जेके कुफर में काहे था पवनि, उन्हनि मुस्लमाननि मां जेके वात सां चवनि था कालू आमन्ना वात सां चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वलम तुअमिन क़ुलूबुहुम, लेकिन जे दिलि में ईमान कोन वेठो आहे, माना उहो बैटरी हिननि खे आहे ई कान जेका हुनखे हलाए। तंहिं करे इहे जेकॾहिं कुफर में वञनि था न, तव्हांजो दिलि में न कयो। बाक़ी ईमान जो दिलि सां उन बैटरी जेका आहे, जेका इंसान खे कमु थी करे, ॾिसो न कार में बैटरी हूंदी चालू ई कान थींदी। तंहिंजे करे चए थो, हाणे उनखे चए थो उनजी कीअं अलामत आहे, चए थो इन्नमल मोमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह, चए थो जॾहिं बि मोमिन, जॾहिं उनखे क़ुर पढ़ी माना सां ॿुधाइजे थो, पर अरबनि खे माना जी ज़रूरत न आहे, वजलत क़ुलूबुहुम, त हुननि जी दिलियूं जेके आहिनि न उहे रिएक्शन थियूं कनि। माना ईअं सम्झो त हीअ 2 तारूं हिन मां तव्हांजे ईमान जी बैटरीअ खे लॻनि थियूं ऐं बैटरी चार्ज थियणु शुरू थी थिए।
वज़ा तुलियत अलैहिम आयातूं, जीअं जीअं क़ुर जूं आयतूं उनखे पढ़ी ॿुधाइजनि थियूं, ज़ादतुम ईमान आहे, तुंहिंजो ईमान वधे थो, माना उहा जेको ईमान अमल वारो उहो वधे थो। ऐं पोइ छा था कनि जॾहिं ईमान वधे थो, वला रबिम यतवकलूं, त पोइ अलाह ते तवकल कंदा, बाबा अलाह जे हुकमनि ते हलबो, तवकल अलाह। अल्लज़ीन युकी, पोइ छा कंदा, तवकल वधंदी, कहिड़ा कम कंदा, अल्लज़ीन युकीमून सलात, पहिरीं त निमाज़ ते खड़ा थींदा, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं पोइ जेको अलाह रिज़्क़ उन में खपाईंदा। इहो अमल सालिह आहिनि। लेकिन इन जो तइलक हक़ीक़ी ईमान जेका बैटरी आहे उन सां आहे, उन जूं तारूं क़ुर सां ॻंढियल आहिनि। तॾहिं चए थो त इज़ा वइज़ा तुलियत अलैहिम आयातूं, जॾहिं क़ुर उनखे पढ़ी ॿुधाए थो, ज़ादतुम ईमान आहे, ईमान जो वधी वञे थो, माना ईमान घटिजे बि थो वधे थो। इहा आहे उहो ईमान। ऐं तंहिंजे करे अलाह फरमाए थो, इन लज़ी नश्तरउल कुफ़र बिल ईमान, हिकिड़ा माण्हुनि जो ईमान सफ़ा कमज़ोर आहे, ऐं पोइ उन जे बदिले में उहे कुफ़ुर था वठनि। लई यज़ुरुल्लाह शैया, अलाह खे को नुक़सानु करे कोन सघंदा, वलहुम अज़ाबुन अली, इन्हनि जे लाइ अज़ाब आहे। माना पहिरियों पेपर ईमान जो ज़रूरी आहे, ऐं उहो ईमान हक़ीक़ी खपे, ऐं ईमान खे चार्ज करिणो पवंदो क़ुर खे पढ़ी पढ़ी। इहो आहे पहिरियों पेपर। हाणे चवंदा ॿिए पेपर ते, ॿियो पेपर आहे अमल सालिह। हाणे इहो जेको अमल सालिह आहे, माना तव्हांखे एक्चुअली प्रैक्टिकली ईमान जी प्रैक्टिस करणी आहे दुनिया में, ग़रीबनि जी मदद करणी आहे, शिरक नाहे करिणो, ऐं पंहिंजे जेकॾहिं पंहिंजो निमाज़ पढ़णी आहे, रोज़ा रखणा आहिनि, सभु कम करणा आहिनि, नेक शख़्स करणा आहिनि, पाड़े में माण्हुनि जी हिमत वधाइणी आहे, पाड़े में माण्हुनि जी मदद करणी आहे, ग़रीबनि में खे मदद करणी आहे। हाणे अचो त अचूं था। हाणे अलाह साईं चए थो त अमल सालिह छा आहे, ऐं उनजो ईमान सां तालुक़ु आहे, छो त बैटरी आहे न ईमान। मन कान युरीदुल इज़त, जेकॾहिं केरु चाहे थो त मुंहिंजी रेस्पेक्ट थिए, फलिल्लाहिल इज़त जमी आहे, त इहा इज़त अलाह सां तरफ़ की आहे। तव्हांजे मुंहं ते माण्हू साईं साईं कनि, पर पुठि गारियूं ॾियनि, उहो अलाह जे हथ में आहे। इलैही यसअदु कलिम तय्यब, चए थो त अलाह ॾे जेको तव्हां निमाज़ पढ़ो था या ज़िक्र कयो था, कलिम जेको ज़ुबान सां कुझु चओ था ज़िक्र, उहो मथे वञिणो आहे। पर वल अमल सालिह यरफ़ऊ, पर इन्हीअ खे खणे थो अमल सालिह। जे अमल सालिह न आहे त इहो हिते तव्हांजा ज़िक्र हिते ई पिया हूंदा, मथे नथा वञनि। क़ुर थो चए, सो अमल सालिह हिकिड़े क़िस्म जी सुवारी आहे, जेका तव्हांजे ईमान वारनि ॻाल्हियुनि खे मथे खणी थी वञे। छो त जेकॾहिं अमल सालिह न आहे त पोइ माना ॿिए पर्चे में फेल आहे, त ईमान कंहिं कम जो कोन्हे को। तंहिंजे करे फरमाए थो वरी अलाह साईं, चए थो त इलैही यसअदुल कलिम तय्यब, माना जेको तव्हां नेक ॻाल्हियूं कयो था इहे मथे वञनि थियूं, पर कीअं थियूं वञनि, अमल सालिह यरफ़हू, अमल सालिह त हुनखे खणी वञे, माना सुवारी आहे अमल सालिह। त माना इन जो मतिलबु आहे त ईमान सां अमल सालिह तइलक़ आहे, जे उहा सुवारी न आहे त पोइ तव्हांजो ईमान ई कहिड़े पोइ अमल कोन थींदो। वलज़ीन यमकुरून सय्या, जेके मकर करे बुरायूं कनि था, लहम अज़ाबुन शदीद, इन लाइ अज़ाब शदीद आहे। व मकर उलाइक हुअ यबूर, इहे जेके चालाकियूं कनि था इहे इन जूं तबाह थियणियूं आहिनि। हाणे नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको हो, पीउ खे मञींदो हो, नबी मञींदो हो, किथे बि कोन थो अचे त को काफ़र हो। लेकिन ॻाल्हि आहे त अमल सालिह जो वरी तालुक़ु आहे अलाह जे नबीअ जे हुकमनि सां। नबी अलाह जो हुकुम, नबी अलैहिस्सलाम चए थो हीअ कयो, ऐं चए थो मां न कंदुसि, त इहो हुनजो, ऐं जे करे थो त इहो अमल सालिह आहे। हाणे हिकिड़ो मिसाल थो ॾिए त नूह अलैहिस्सलाम जो जेको छा आहे त हाणे पहिरीं त ॻाल्हि ॾिसो न, नौजवान आहिनि, उनजी IQ माना अजीब हूंदी आहे। सो छा हो त अलाह ताला नूह अलैहिस्सलाम खे चयो त ॿेड़ी ठाहे। हाणे जिथे उते ई ॿेड़ी ठाहिणु शुरू कई। हाणे उते न को वाह हो, न का नदी, न को का समुंड, लॻो पिया ॿेड़ी ठाहिनि। माण्हू खिली 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 किरी पवंदा। त ज़ाहिर आहे त पुट बि हिन में दिलि में चवंदा अलाए बाबे खे छा थियो आहे, जेको आहे सो वेठो सुकीअ में ॿेड़ी ठाहे। पर बहरहाल छा थियो त वाक़ई ॿेड़ी ठहण खां पोइ उन माण्हू जो विहारिया त मींहुं वसियो। मींहुं एॾो वॾी ॿोॾ आई जो ॿेड़ी तरणु लॻी, त अञा ज़मीन ते आहे, तरण वारी आहे, त जो पुटु ॿाहिरि बीठो। त नूह अलैहिस्सलाम चयुसि हलिया वेह ॿेड़ीअ में। चई बाबा एॾो मींहुं कोन पवंदो, हे मथे पहाड़ आहे न, मां एॾे चढ़ी थो वञा, कुझु कोन थींदो। त नूह अलैहिस्सलाम चयुसि न बाबा, अॼु हर कंहिंखे, अॼु केरु कोन बचंदो जेको ॿेड़ीअ में न वेहंदो। कोन मञई पीउ जी ॻाल्हि, वठी डोड़ पाए पहाड़ ते वियो। बहरहाल एॾी ॿोॾ आई जो पहाड़ ॿुॾी वियो, छोकिरो ॿुॾी वियो। हाणे नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी मींहं जी ढको थियो ऐं पाणी हेठि लथो, त ॿेड़ी वञी पहाड़ जे चोटीअ ते लथी। त लहण खां पहिरीं पुटु त हसि न, ऐं ईमान वारो पुटु हो, किथे कोन्हे त काफ़र हो।
पोइ चई हाणे मां आहियां नबी, पंहिंजो अलाह खां घुरां थो, इन नबिनी मिन अहली, चए थो अलाह साईं मुंहिंजो पुटु अहल बेत मां आहे। हाणे हुनजो जवाबु थो ॾियसि अलाह, बिस्मिल्लाह रहमान रहीम, काल या नूह इन्नहू लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बेत मां न आहे। अहल बेत केरु आहे? नबीअ जो औलाद, नबीअ जे माइटनि जो औलाद, जो अहल बेत आहे न। त हाणे नबी थो नबी नूह अलैहिस्सलाम अलाह खे चए त मुंहिंजो पुटु अहल बेत मां आहे। त अलाह थो चएसि या नूह इन्नहू लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बेत मां न आहे, इन्नहू अमलुन गैर सालिह, तुंहिंजे पुट जा अमर सालिह कोन्हनि। ॾिठव त माना अहल बेत जे हुजण जो शर्त आहे नेक अमल, माना शराब न पीए, ग़लति कम न करे ऐं नबी साईं जी सुनत ते हले, इहा शर्त आहे। जेकॾहिं इहा शर्त केरु पूरो नथो करे त नबीअ जो पुटु बि अहल बेत मां अलाह कढी छॾियो आहे। फला तसलनी मां लैस लक बिही इल्मुन, चई त मूंखां तूं इहो सुवालु वरी न कर जंहिंजी तोखे ख़बर कान्हे का। इन ऐज़ुक, अलाह चए थो मां तोखे ख़बरदार थो कयां, अन तकून मिनल जाहिलीन, त जाहिलनि में न थी वञी। माना इन जी ख़बर पई त जेकॾहिं अमल सालिह न हुअसि त ॿिए पेपर में छोकिरो फेल थियो हुनजो पुटु त जहन्नम में हलियो वियो। पहिरें पेपर में त पास हूंदो, नबीअ जो पुटु हो। तंहिंजे करे अमल सालिह जी कहिड़ी शइ आहे? अमल सालिह उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शामिल आहिनि उहो मां तव्हांखे ॾिसां थो। हे सभु मूं क़ुर मां कढिया आहिनि, इहे कोर्स जा किताब आहिनि। अमल सां जी शिकिल आहे निमाज़ में ध्यानु ऐं अलाह जो ख़ौफ़ पैदा करणु, पहिरीं त इहो आहे। ॿियो आहे इहा सूरतुल मोमिनिन मां, ॿियो आहे बेकार कमनि खां परे, जंहिंमें न को दुनिया जो फ़ाइदो न दीन जो फ़ाइदो। ख़ाम खां जीअं ताश वेही खेॾणु, शतरंज वेही खेॾणु, ख़ाम खां वेही टीवीअ ते पंहिंजो फिल्मूं ॾिसणु, इहा एक्टिविटी नाहे जाइज़। हर एक्टिविटी या अलाह जे दीन में को कमु थींदो हुजे, को नेक कमु थींदो हुजे, या रिज़्क जे वाधारे जे लाइ तव्हां कोशिशि कयो, इन ॿिनि एक्टिविटीज़ खां सवाइ ॿियूं सभु जेके ॻाल्हियूं बेकार आहिनि ऐं उन जो करे खसारो थींदो इंसान खे। यानी जो मिसाल इहो आहे त तव्हांखे पेपर मिलियो आहे, हाणे पेपर कयो न, पेपर ते लिखंदा हलो, या खणी थोरी देरि लाइ चओ मां 5 मिंट त ऐं पर लिखो बि न, चुप कयो वेठा मोबाइल ते जेको SMS कयो, फलाण कयो, 3 कलाक जो पेपर आहे, अधु कलाक त रुगो कचहरी कयव फ़ोनुनि ते, त पोइ नुक़सान में वेंदव। तंहिंजे करे पहिरीं आहे। ॿियो आहे ज़कात जी अदायगी। ज़कात जी अदायगी अमल सालिह जो हिसो आहे। उन खां पोइ आहे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त, सभु मां क़ुर मां कढिया आहिनि। पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो, जेका तव्हांजा हलाल आहिनि उन खां सवाइ तव्हांजी ओघड़ केरु ॿियो न ॾिसे। उन खां पोइ निमाज़ जी हिफ़ाज़त, त माना हींअर वक़्तु निमाज़ जो थी वियो आहे, मां कमु छॾे वञा। ऐं वादनि ऐं अमानतुनि जी पासदारी। अमानतुनि जी पासदारी माना फ़र्ज़ु कयो तव्हां गवर्नमेंट में वॾो ऑफिसर आहियो, त तव्हांजे मथां अमानत आहे त गवर्नमेंट जे फंडनि मां चोरी न कयो, गवर्नमेंट जे फंडनि मां ठगी न कयो, ऐं वाइदनि खे पूरो कयो। वाइदनि खे माना पूरो कयो। जेकॾहिं तव्हां अवाम खे चयो आहे त चोर है चोर है, त हाणे यार न कयो हुनखे, छो त इहो वाइदो तव्हां अवाम सां करे वोट वरिता आहिनि, हाणे चोर खे था चओ यार आहे, त इहा बि अमल सालिह खां शइ ॿाहिरि निकिरे थी। ऐं ॿियो आहे अमल सालिह जी तबलीग करणु, माण्हुनि खे इहे सभु ॻाल्हियूं क़ुर मां ॿुधाइणु, इहो आहे अमल सालिह जो। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। ख़बर अथव त टॉपिक आहे त क़ुर जे कोर्स मां 4 पेपरनि में जन्नत लाइ लाज़िम पास थियणो आहे, जंहिंमें असां पहिरियों पेपर ईमान, हाणे ॿिए पेपर अमल सालिह ते ॻाल्हि कयूं था। त हाणे नूह अलैहिस्सलाम जो पुटु ॿिए पेपर में फेल थियो, अलाह चयोसि तुंहिंजो अमल सही न हो, तंहिंजे करे अहल बेत बि कोन्हे, इहो जहन्नम में ईंदो, मतां वरी मूंखे इन जे लाइ चयईं मां न त तूं जाहिल थी वेंदे। वरी हाणे कुझु ॿी सीन आहे ॿिए पेपर में फेल थियण वारनि जी। पहिरीं त इन जी ॻाल्हि था कयूं न। मिसाल तौरु हिकिड़ा माण्हू आहिनि जे जहन्नम में रड़ियूं कंदा हूंदा सूर जे करे, वहुम यस्तर खून फीहा, वॾियूं रड़ियूं कंदा हूंदा, ऐं छा था चवनि रबना अख़िरजना, अलाह साईं असांखे सेकंड चांस ॾे, न अमल सालिहनि, हाणे असां सालिह अमल कंदासीं, ग़ैर लजी कुन्ना न अमल, उहे कोन बुछड़ा अमल कंदासीं जेके अॻु में करे आयासीं। त अलाह साईं छा थो चवे?
छा थो चए छो त हे ॿिए पेपर में फेल थिया अञा टियों चोथे में जीअं वीचारनि खे ख़बर ई कोन्हे जो क़ुर कोन पढ़ंदा त टियों ऐं चोथों पेपर आहे उहो मां तव्हांखे ॾसींदुसि हे ॿिए में ई फेल थी विया त चवनि था हे सम्झनि था त हाणे असां ईमान वारा त हुआसीं पर हाणे असां अमल सालिह कोन कयो तंहिंजे करे असांखे सेकेंड चांस ॾे त नामल सालियन गैर लज़ी कुना नामल लफ़्ज़ी तर्जुमा त असां अहिड़ा नेक अमल कंदासीं जेके अॻु में असां न कया हुआ या जेके अॻे असां अमल कया हुआ उन खां अलावा असां नेक अमल कंदासीं अलाह छा थो चए अवलम नुअमिरकुम चए थो मां तोखे ओतिरी पेपर में वेहण जो टाइम न ॾिनो लफ़्ज़ी तर्जुमा त छा तव्हांखे असां ओतिरी उमिरि न ॾिनी मां यज़कर फ़ी मन तज़कर जंहिंखे इन में पास थियणो हुजे या पास थी वञे व जाकुम नज़ीर ऐं रसूल सलाहु वसलम बि आयो जो तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाई ॿियनि लफ़्ज़नि में हिकिड़ो छोकिरो आहे 3 कलाक जो पेपर में वेठो आहे पर फेल थो थिए लिखे थो त साईं मूंखे सेकेंड चांस ॾियो ऐं मां जेको आहे सो मूंखे टाइम थोरो लॻो पेपर करे न सघियुसि माण्हू चवंदा बाबा 3 कलाक तूं पूरो वेठो आहीं टाइम थोरो लॻो त हीअ बि ईअं आहिनि त अलाह चवे थो तव्हांखे 60 साल मिली न 60 साल वारे जो त को उज़ुर कोन क़बूल कंदो 60 खां ऐं 60 खां मथे वारे हेठि जी मूंखे ख़बर न आहे थी सघे थो उन ते को हुनखे बोनस मिले जीअं 3 कलाकनि जे पेपर में जेकॾहिं का बोर्ड अची थी वञे त चवणो हलो बाबा हलो त 1.5 कलाक में कढी था छॾनि ॿारनि खे त पोइ उन्हनि खे ज़रूरु मार्कूं मिलंदियूं त बाबा हिन पेपर खे टाइम ई न मिलियो त अलाह चए थो अवलम नुअमिरकुम मां इहा तज़कर फ़ी मन तज़कर तव्हांखे छा ओतिरी मूं उमिरि न ॾिनी जंहिंखे सुधरणो हुजे या सम्झणो हुजे या त सम्झना व जाकुम नज़ीर ऐं तव्हांखे ड्रेॼाइण वारो बि आयो अलाह जो रसूल आयो उन खां पोइ उलमा आया जेके तव्हांखे क़ुर पढ़ी था ॿुधाइनि हे जेको मां माना कयां थो इहो बि नज़ीर में अची थो वञे न फज़ूकू तंहिंजे करे हाणे चखो फमाल ज़ालमीन मिन नसीर हाणे ज़ालमनि जो को मददगार कोन्हे तव्हां फेल थिया इहो आहे अमल साले जो ॿियो पेपर जंहिंमें तव्हांखे मूं ॾेखारियो त कीअं था फेल थियनि हाणे अचूं था 3 पेपर उहो आहे वतवा सौ बिल हक़ माना हक़ जे लाइ मोमिननि खे तयारु करणु हक़ु छा आहे हिन धरतीअ ते अलाह जे क़ुर जे क़ानून खे नाफ़िज़ करण जे लाइ कोशिशि करणु इहो हक़ु आहे हाणे इहो मां तव्हांखे क़ुर में अॻिते ॿुधायां थो ॿुधो त इहो 3 पेपर आहे कहिड़ो चवनि था त वमा लना ला नुमिन बिल्लाह वमा जाना मिनल हक़ चवनि था अलाह ते छो न असां ईमान आणियूं जॾहिं असां वटि हक़ु अची चुको आहे त माना असांखे करिणो छा आहे असांखे ईमान ऐं अमल सालिह खां पोइ हक़ जे लाइ छा करिणो आहे उहा नतमव ऐं असां अलाह खां इहा उमेदु रखूं था त ऐं यद खिलना रबना म क़ौम सालिहीन त असांखे अलाह पाक जन्नत में दाख़िल करे नेक माण्हुनि सां हाणे हक़ु छा आहे हक़ु आहे 3 पेपर हक़ जे लाइ जेको हक़ जी कोशिशि नथो करे या उन हक़ जे निज़ाम खे निफ़ाज़ करण जी अपोज़िट थो करे पोइ चाहे अमल साले बि करे थो ईमान बि अथसि उन नाले चए थो कातिलुल्लज़ीन ला युमिनून बिल्लाह वला बिल यौमिल आख़िर चए थो त उन्हनि सां विड़ो पहिरीं त जेको ईमान नथा आणनि ऐं ॿियो आख़िरत खे नथा मञनि पर जेकॾहिं इहे मञनि था पर ही कमु कनि था उन सां विड़ो कहिड़ो वला युहर्रिमून मा हरम अल्लाह उन्हनि शयुनि खे हराम नथा कनि सम्झनि जिन खे अलाह हराम कयो माना शराब पीअनि था ग़लति कमु कनि था फ़हाशूं कनि था इन्हनि सां बि तव्हांखे हथु वठु करणु अचो त इहो हक़ जे ख़िलाफ़ु आहे इस्लामी निज़ाम जे ख़िलाफ़ु आहे ऐं उन खां पोइ मिनल लज़ीन ऊतुल किताब जंहिंखे किताब मिलियो आहे जंहिंमें असां मुस्लमान बि शामिल पोइ पर जेकॾहिं ग़ैर मुस्लिम आहिनि त इन्हनि खे बि मञाइबो हता यूतुल जज़िया ऐं यदियूं हम सागरून जेसि ताईं जज़ियो ॾियनि ऐं नंढा थी रहनि हाणे इहो जेको हक़ु आहे इहो आहे निज़ाम ज़िंदगीअ में तब्दीली आणणु छो त अलाह ताला नबी करीम सां छा थो चए थो हुअ लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीन अल हक़ अलाह पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो आहे हिदा माना क़ुर ॾेई व दीन अल हक़ जंहिंमें निज़ाम ज़िंदगी आहे इस्लामी निज़ाम ज़िंदगी इहो छाजे लाइ लियुज़हिरहु अल दीन कुल्ही त इन खे कंहिं बि सूरत में ॿियनि सभिनी निज़ामनि ते इंग्लिश लॉ ते अमेरिकन लॉ ते ब्रिटिश लॉ ते इन्हनि सभिनी जे मथां इन्हनि खे ग़ालिबु करे अलाह जे क़ानूननि खे अलाह जे निज़ाम खे वलव करे हल मुशरिकून चाहे इन ते इहे जेके मुशरिक चइबो आहे जेको अलाह जे निज़ाम जे मुक़ाबले में क़ानून ठाहे वेठो आहे जीअं असां वटि अंग्रेज़ 1835 में असांजो CPC लिखी वियो आहे हाणे अञा ताईं हुन मुर्दे जे लॻा पिया आहियूं
ऐं हालत इहा आहे कोर्टुनि जी जो अदुल इंसाफ़ मिले ई कोन थो। यानी शुनवाईअ मथां शुनवाई, शुनवाईअ मथां शुनवाई, हज़ारे शुनवायूं। यानी ख़ुदा जो ख़ौफ़ बि कंहिंखे कोन थो थिए। वरी साईं अंदरि वञनि त वरी उते वरी जेको हीअं झुको सजदो कयो, उन सजदे खां पोइ वरी जेकॾहिं तव्हां बेॾो ई पायो त चवंदा हेॾे कटड़ी में चढ़ी पोयां बीहो, हेॾे अॻियां न। बाबा जेकॾहिं वरी जे वकील विच में पइजी विया आहिनि, ॻाल्हि आहे त हिकिड़े माण्हूअ जे मथां तव्हां ॾोह कयो, उनखे त ॻाल्हाइण ॾियो न, न वकील ॻाल्हाईंदो, छो त इहो वरी नओं निज़ाम ठाहियो अथनि जीअं वकीलनि जी पघारूं पयूं हलनि ऐं उन्हनि खे पैसा मिलनि, माण्हू न ॻाल्हाइनि। हालांकि ॿियनि निज़ामनि में तव्हां काज़ी आहे उन माण्हूअ खे घुराए पुछंदो, बाबा तो त इल्ज़ाम आहे, तूं छा थो चईं, अदा तूं छा थो चईं, न इहो वरी वकील वेहंदा विच ते, ॻाल्हाइण ई कोन ईंदा तव्हांखे। इहो कहिड़ो निज़ाम आहे? उहो वकील बि अधु ॿुधनि था अधु नथा ॿुधनि, पोइ अलाए हुते छा बसि हुननि जो कमु आहे त बाबा ॾियो पंहिंजो ॿी हियरिंग ॾियो, माना ॾियो अॻिते, बसि इहो पोइ 20-25 दफ़ा हर दफ़े ते 2-2.5 3,000 वीचारे खां वठनि था वठनि। तंहिंजे करे इहो निज़ाम जेको आहे न, त अलाह फरमाए थो त पंहिंजे मां रसूल सलाह खे मोकिलियो हिदायत सां ऐं दीन हक़ जो निज़ाम ॾेई यूज़र हू त ग़ालिब करे, हुननि खे ख़तमु करे अल दीन कुली सभिनी निज़ामनि जे मथां। वलो करे हल मुशरिकून, छो त इहो जेके बि निज़ाम ठाहियो वेठा आहिनि इहे मुशरिक आहिनि, छो त अलाह जे निज़ाम जे मुक़ाबले में का शइ इहो शिरक आहे, त चए थो त इहे भली केॾी बि तव्हांखे किराहत कनि पर इहो कमु कयो। तंहिंजे करे इन्हीअ खां पोइ मां ॾसां थो त इहो जेको निज़ाम क़ाइमु करण वारो जेको अमल आहे, अलाह ताला फरमाए थो त इन्ना अर्ज़नल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल, चए थो मां इहा ज़मीन आसमान खे बि इहो कमु करण लाइ चयो, अमानत ॾीमान। त इन्हनि ॾिसी छा चयो, अबई न यहमिल न, चयो नसीं असांखां इहो कमु कोन्ह थींदो, उहा अशफ़क़न महीना इन खां डिॼी विया। पर हमल हले इंसान इन हू कान ज़रूमन कफ़ूरा, पर इहा ड्यूटी इंसान पंहिंजे मथां कई। पोइ हाणे जीअं सम्झो हाणे छा तर्जुमो कयां त इंसान जेको सो जाहिल आहे हिन मामले में, खणी चवे हा अलाह साईं असांखां मूंखां कमु कोन्ह थींदो। हाणे हक़ खे इहो जेको हक़ु आहे, इहो सिस्टम आहे अलाह जो, इनखे के सुञाणनि कोन था, केरु आहिनि? अलाह फरमाए थो फ़आरिद अन मन तवल्ला अन ज़िक्रिना वलम युरिद इल्लल हयात दुनिया, चए थो इन्हीअ खां तव्हां एराज़ कयो जेके अलाह जे क़ुर खे पुठी ॾियो वेठा आहिनि ऐं इन्हनि जो मक़सदु आहे इल्लल हयात दुनिया, जो दुनिया जो माल कमायूं, इहे हक़ खे कोन था सुञाणनि। वरी चए थो जेकॾहिं तव्हां उन सां निज़ाम जी ॻाल्हि कंदव, युजादिलूनक फिल हक़, तव्हां सां बहस कंदा, न बाबा हाणोके ज़माने में इहो इस्लामी निज़ाम किथे थो अची सघे, हे असांजा कानून अंग्रेज़ लॻा पिया आहिनि, असां वकीलनि खे बि लही लॻी पई आहे, सभु कुझु हले पिए थो, क़िस्तूं पिए थियूं हलनि, माण्हू पीड़जनि पिए था, चवनि था त इहो असां सां बहस कंदा, न न न बाद मां तबयन, छो त जेकॾहिं इहो निज़ाम नाफ़िज़ थो थी वञे त इन्हनि में नुक़सानु कंहिंखे थींदो, क अन मां युसाकून इलल मैद, उहे सम्झनि था त पोइ असां छा कंदासीं, बल्कि ईअं था चवनि त ॼणो असांखे मौत ॾे वठियो था वञनि, वहू यंज़ुरून ऐं असां ॾिसूं पिया था, माना जंहिंखे चइबो आहे न मिसाल तौरु जागीरदार आहिनि त क़ुर खे छो था चवनि, त इन में क़ुर में उनखे पंहिंजो मौत नज़र थो अचे, इहा ॻाल्हि थो अलाह साईं करे त क़ुर में केतिरनि पेशनि खे मौत नज़र थो अचे, तंहिंजे करे तव्हां बहस करे विढ़ंदा। पर अलाह फरमाए थो त हक़ बातिल ते हावी आहे, चए थो वकुल जाल हक़, जॾहिं इहो हक़ु ईंदो ज़हकल बातिल, बातिल वठी भॼंदो, थोरी हिमत करणी आहे तव्हांखे, इनल बातिल कान ज़हूका, बातिल खे त पहिरें ई कोन्हे, इहो त भॼणो ई आहे। लेकिन फ़र्ज़ु कयो इहो हक़ु नथो अचे ऐं अलाह चए थो ठीकु आहे, जेको हले थो न उनखे हलायो, इहे जेके अंग्रेज़नि जा कानून हलायो इहो वरी अलाह ॾसे थो, चए थो जेकॾहिं हक़ का ग़लबा न हुआ तो फ़साद बर्पा, सुनो ॿुधो क़ुर, अलाह फर वल वित बियल हक़ अहवाहुम, चए थो चऊं इहो जेको हक़ु जेको अलाह जो निज़ाम आहे, इहो जेकॾहिं चऊं त ठीकु आहे जेकी तव्हांजी मर्ज़ी, हाणे बसि हिन खे हक़ खे कोन था नाफ़िज़ कयूं, हाणे जेकी तव्हांजी दिलि चए थी ईअं कयूं था, जेकॾहिं इहो हक़ु तव्हांजे मर्ज़ीअ जो इतबा करे ल फ़सद समावात वल अर्द, त ज़मीन आसमान में फ़साद थींदो, वो मन फी हिन ऐं जेके उन में आहिनि उन्हनि ते, माना तव्हांजे ज़ुल्म करण जो असरात काइनात ते बि पवनि था। ऐं बल आतई नाहूं बि ज़िक्र हिम, अलाह चए थो असां हिननि खे इन हक़ जे निफ़ाज़ लाइ ज़िक्र माना कोर्स ॾिनो, फ़हुम अन ज़िक्र मोइरदून, ऐं उहे हिन खां पासो कयो वेठा आहिनि, हिन खां एराज़ था कनि। हाणे छा आहे, इन हक़ जे पेपर में जेके फेल थी विया, नेक्स अमल बि कयनि, हाणे उहे जॾहिं जहनम में वञनि था, चओ त पेपर में फेल माना जहनम, चइनी मां कंहिं में बि। हाणे अलाह चए थो वलव तराज़ा वुकिफ़ू अला रब हिम,
क़यामत जी हिते अलाह चए थो त तव्हां ॾिसंदव त अलाह जा जॾहिं पेश थींदा त अलाह पुछे थो काल अलईस हाज़ा बिल हक़, चई हाणे मञो था त इहो हक़ु आहे, त चवंदा कालू व रबिना, चवंदा भला व रबिना, हा अलाह साईं तुंहिंजो कसम आहे, काल फज़ूकू अज़ाब बिमा कुम तकफ़ुरून, हाणे तव्हां जहनम जो अज़ाब चखो जो तव्हां हिनखे न मञियो ॻाल्हि, हक़ खे तव्हां मञियो ई कोन। हाणे इहो जेको हक़ु आहे इन्हीअ जे लाइ असांखे करिणो छा आहे, वतवासौ बिल हक़, माना इन हक़ खे क़ाइमु करण जे लाइ तव्हांखे जमायत ठाहिणी पवंदी मोमिननि जी, जेका इन छो त ईअं त कोन छॾींदा तव्हांखे, इहो वतवासौ माना हिक ॿिए खे नसीहत कयो हक़ जे लाइ, माना जमायत ठाहियो। हाणे अचो इन जो क़ुर खां पुछूं था। अलाह ताला फरमाए थो वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल ख़ैर, तव्हां में हिकिड़ी जमायत हुजे जो सभ खां पहिरीं ख़ैर जी माना ॾेखारियोसांव क़ुर, त पहिरीं तव्हांजो कमु आहे त तव्हांजी हिकिड़ी जमायत माण्हू हुजनि जेके सॼो क़ुर, हे जेको हींअर हे जेके तरावियूं हलनि पिए थियूं उन्हनि में जेको तर्जुमो कयो वञे थो, इहा आहे त ख़ैर ॾे सॾणु, छो जॾहिं क़ुर ॿुधंदा तॾहिं त तव्हां सां शामिलु थींदा। ऐं ॿियो तव्हां यामुरून बिल मारूफ़ यनहून अनिल मुनकर, ऐं उन सां गॾु उनखे नेकीअ जो हुकुम कयो ऐं बुराईअ खां रोकियो। उलाइकुल मुफ़्लिहून, इहा जमायत जेको इहो कमु कंदी इहा फलाह पाईंदी। हाणे इहा जेका बुराईअ खां रोकण वारी ॻाल्हि आहे इहा त असांखे करणी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मंदरा मुनकरन फस्तता ऐं युग़य्यरहु बियदी, जेकॾहिं तव्हां का बुराई ॾिसो था त जेकॾहिं ताक़त हथ सां रोकियो, माना हणी डंडा सिधो कयो, बाबा न थींदो बुराई असीं करणु न ॾींदासीं, फले युग़य्यरहु त करे बियदी हथ सां रोकियो, फ़इन लम यस्ततिअ फल बिलिसानी, पर जे तव्हांखे जमायत नंढड़ी आहे तव्हां नथा करे सघो त पोइ ज़बान सां बुराईअ खे रोकियो, फ़इन लम यस्ततिअ ऐं बिलिसानी, पोइ जेकॾहिं ज़बान सां तव्हांखे ॾिठो थिए त असीं थोरा ऐं चवंदासीं त चिड़ी वेंदा, पोइ बि कल्ह बि पोइ दिलि में हिनखे बुरो सम्झो, ज़ालिक अज़फ़ ईमान, पोइ इहो सम्झो त तव्हांजी बैटरी चार्ज ई कान्हे का, अज़फ़ ईमान माना ज़ईफ़ ईमान। जी दा ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम। त ॻाल्हि हले पई त हे जेको हक़ खे क़ाइमु करण लाइ हिकिड़ी जमायत ज़रूरी आहे। हा का अलाह चए थो तव्हां जेका हिन ज़िंदगीअ में आया हो न, तव्हांखे कमु करिणो आहे, जेकॾहिं तव्हांजी उहा जमायत आहे उनखे ताक़त आहे त पोइ हथ सां बुराई खे रोकियो, पर जेकॾहिं अञा उहा ताक़त तव्हांखे नाहे त पोइ वात सां रोकियो, पर जेकॾहिं वात सां अञा बि तव्हां कमज़ोर आहियो जो वात सां रोकींदव ऐं चवंदव त इन ते बि तव्हां ते उहो एक्शन खणंदा त पोइ दिलि में रखो वज़ालिक अज़फ़ ईमान, माना इहो पोइ तव्हांजो ज़ईफ़ ईमान, माना तव्हांजी जेकी बैटरी आहे न ज़मीन ज़ीरो आहे चार्ज थियल, जेका तव्हांजी बैटरी आहे जंहिं मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे अचूं था त के माण्हू चवनि था त असां नेक अमल बि कयूं पिया था, हे खणी नथा कनि, त अलाह फरमाए पंहिंजे पोइ हिननि खे जेको ही तव्हां मुंहिंजी जेका कापी पिया था कयो ऐं स्टोर था कयो, त उन जे बारे में चवे थो त लईस बिर अन तुवलू वजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब, चए थो त इन्हीअ में को बिर कोन्हे जो तव्हांजो मुंहुं इन पासे कजे। हाणे मिसाल तौरु अजाल तुम शिकायत अल हाज वल इमारत अल मस्जिद हराम कमन आमन बिल्लाह वल यौमिल आख़िर जाहिद बि सबीलिल्लाह, चए थो हिकिड़ो माण्हू तव्हां सम्झो था त जिहाद नथो करे, माना इहो जेको टियों आहे उन में हिन जा ठाहींदो न त पैकेट्स जंहिंमें निशानी आहे त उहो माना रुॻो इहो जिहाद न करे सघंदो, त चए थो ला यस्तऊन इंदल्लाह, पोइ इहो बराबरि नाहे अलाह जा, वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन कोन, तंहिंजे करे रुॻो तव्हां पाणी ऐं रुॻो सवारी करणु, सवारी माना पाइणु इन ते नाहे, तंहिंजे करे चए थो लन तनालुल बिर हता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, तंहिंजे करे जेका शइ तव्हांखे प्यारी आहे न उनखे छॾिणो पवंदो, तव्हां उहो नेकी नथा हासिलु करे सघो, वमा तनफ़िक़ू मिन शयुन फ़इन अल्लाह बि अलीम, जेको कुझु तव्हां अलाह जे रस्ते में ख़र्चो था अलाह ॼाणे थो। तंहिंजे करे तव्हांखे वतवासो बिल हक़, यानी हक़ जी तव्हांखे नसीहत ॿियनि खे करणी आहे, बाबा हीउ कमु कयो टियों पेपर जो, फ़इन यदुल्लाह अलल जमा, अलाह जी मदद जमायत सां आहे, फ़इन शैतान मन फ़ारिक़ल जमा यरकुज़, ऐं शैतान जी वास्तो उन्हनि सां जेको जमायत छॾे थो ॾिए, ऐं
आख़िर में आहे वतवासो बिल हक़, चोथों पेपर। हाणे तव्हां छा कयो, तव्हां निज़ाम क़ाइमु करे छॾियो, हक़ जो निज़ाम क़ाइमु करे छॾियो। हाणे तव्हां बातिल खां कोन था डिॼो, उनखे अटैक करण जो या उनखे ख़तमु करण जा तव्हां करणो आहे। पर वतवासो जो इन जो मतिलबु आहे त जमात जी तरबियत की जाए जो दीन हक़ का निफ़ाज़ करे, और ये तरबियत जो है इन पहलू से की जाए। माना वतवासो बिल हक़ माना तव्हां जेका जमात ठही हाणे उनजी अहिड़ी ट्रेनिंग कजो कमु त करे सघे। नंबर 1 ईमान हुजेसि, अमल सालिह हुजे, इताद हुजे, अमीर जी इताद करे, सियासी तरबियत ऐं इस्तिक़ामत। हाणे इहो चोथों जेको परचो आहे आख़िर में वतवासो बि सब्र। वतवासो बि सब्र जो मतिलबु आहे त तव्हां मुड़ुसु माण्हू थियो चोथे पेपर में, उन ते सब्र कयो। मिसाल तौरु पहिरीं माना आहे सब्र जी, वलमा बरज़ूल जालूत व जूनूदहू, ऐं जॾहिं इस्लामी लश्कर जालूत ऐं उनजे लश्कर जे साम्हूं आयो, कालू त अलाह खे छा था चवनि, रबना अफ़रिग अलैना सब्रन, माना अलाह साईं असांखे सब्र, सब्र जो मतिलबु आहे त असां में हिमत ऐं ताक़त ॾे। व सबित अक़दामना, ऐं असांजे क़दमनि खे मज़बूत कर, वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, ऐं काफ़िरनि क़ौमनि ते असांखे फ़तह ॾे। हाणे इहो सब्र जी माना इहा आहे। सब्र जी माना आहे त माना मुड़ुसु माण्हू थियणु। सब्र जी माना कान्हे त गीदी थी वेही रहे, अदा मां सब्र थो कयां पाण ई अलाह, न न न न, सब्र जी माना हिमत करणु ऐं कोशिशि करे जेको सो जिदोजहद करणु। तंहिंजे करे जेको माण्हू सब्र नथो करे उनजी सज़ा छा आहे, वमई युवल्लिहिम यौमइज़िन दुबरहू इला मुतहरिफ़िन लिल क़िताल ओ मुतहीज़िन इला फ़ियतिन, चए थो हिकु ॾींहुं तव्हांजी आम्हूं साम्हूं दुश्मन लड़ाई थी थिए। हाणे जेको सो तव्हां पोइते था हटो, हाणे पोइते हटो था हिकु समय भॼो था या बुज़दिल आहियो, या इन लाइ पोइते हटो था त जीअं ही हेॾां पोइते थी ऐं जेको आहे सो असां वरी हेॾां हमिलो कयूं, त पोइ जेकॾहिं वाक़ई तव्हां भॼण जे लाइ पोइ तव्हां बुज़दिल थी था वञो, फ़क़ति बाब ग़ज़ब मिनल्लाह, पोइ अलाह जो ग़ज़ब कमाईंदा, मावाहुम जहन्नम, अलाह जो उनजो ठिकाणो जहन्नम आहे, बेसल मसीर बुछड़ी जाइ रहण जी आहे। तंहिंजे करे इन चोथे में तव्हांखे पुठी ॾियणी न आहे। हाणे जेकॾहिं असीं अचूं था सूरत अल असर ते, त बिस्मिल्लाह रहमान रहीम, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, माना कसम आहे ज़माने जो हर इंसान खसारे मां सवाइ इलज़ीन आमनू, पहिरीं त ईमान जो पेपर में पास थिए, व अमल सालिहात, नेक अमलनि में पास थिए, व तवासौ बिल हक़, ऐं जेको तव्हांजो हक़ आहे, जेको निज़ाम आणिणो आहे उन जी जेका असां वसियत करे, व तवासौ बि सब्र, ऐं उन ते मुड़ुसु माण्हू थिए। या ॿियनि लफ़्ज़नि में हाणे अचो त चइनी पेपरनि खे ॾिसूं। जेकॾहिं ईमान न आहे त जहन्नम ऐं अज़ाब अलीम, सूर आल इमरान आयत नंबर 177। जेकॾहिं अमल सालिह न आहिनि ॿिए पेपर में त जहन्नम, सूरतुल हूद आयत नंबर 46। जेकॾहिं हक़ जे लाइ जिदोजहद नथा कयो त अज़ाब अलीम, सूरत अल अनाम आयत नंबर 30। ऐं हक़ जे जिदोजहद सब्र माना विढ़ो था त भॼी था वञो, सब्र नथा कयो त जहन्नम, सूरत अल अनफ़ाल। हाणे जेको इंसानु फेल थिए थो इन लाइ इन जो सबबु आहे शैतान जो धोखो। पहिरियों यानी चाहे त इबादत जेका आहे न, मां सिंधीअ में या मां उर्दूअ में कयां थो, इबादत ऐसा जामिया लफ्ज़ है जो इब्न तैमिया लिखियल आहे, जो उन तमाम ज़ाहिरी और बातिनी अक़वाल आमाल पर बोला जाता है जिन्हें अल्लाह ताला पसंद करता है और जिनसे राज़ी होता है, जैसे कि इकामत दीन के लिए जान माल लगाना, नमाज, ज़कात, रोज़ा, हज, सच्ची बात कहना, अमानत अदा करना, वालिदैन से हुस्न सलूक, सिले रहमी, अमर बिल मरूफ नही अनिल मुनकर, दुआ, ज़िक्र, तिलावत कुरान, इस जैसी दीगर इबादत जो हैं, इहे आहिनि इबादत। हाणे इहो आहे त शैतान जो इहो धोखो नंबर पहिरियों आहे, त माना इन जो मतिलबु आहे त इहे कम न कयो तव्हां। धोखो नंबर ॿियो आहे त भई तव्हां जेके पैसे वारा आहियो न, मालदार, बसि दीन जी तबलीग करे छुटी वेंदव। माना टियों चोथों पेपर तव्हां लाज़िम न बसि तबलीग कयो। हाणे अचो क़ुर में अचे थो, वैज़ा उनज़िलत सूरतुन अन आमिनू बिल्लाह व जाहिदू, माना जॾहिं आयत लहे थी त अलाह ते ईमान आणे, इहो टियों ऐं चोथों बि जाहिदू, माना टियों चोथों पेपर करणु। ईमान सां गॾु अमल सालिह आहे, मां रसूल ई, त पोइ इस्तअज़नक उलिल तौल मिनहुम, त इहे जेके पैसे वारा आहिनि इहे आया अचे नबी साईं खे चवणु लॻा असांखे इजाज़त ॾियो, वकालू ज़रना नकुल माल क़ाइदीन, त असां वेही दीन जो कमु कंदासीं। माना जेको चोथों पेपर आहे न, जेको चोथों पेपर त ॿाहिरि निकिरी ऐं दीन खे नफ़ाज़ लाइ वेहणो, इहो असां न कंदासीं। रज़ू बि ऐं यकूनू मल ख़वाल, माना इन ते राज़ी आहिनि त पोयां वेही रहनि,
तो बि अला कुलूबिहिम फहम ला यफ़क़हून, इन जी दिलनि ते ठपो आहे, तंहिंजे करे क़ुर खे इहे चइनी पेपरनि खे सम्झनि ई कोन था। हे सम्झंदा त पहिरियों पेपर या ॿियो पेपर करे वेहंदासीं, टे चेथी ज़रूरत न आहे जॾहिं की इन में फेल थींदा। लाकिन रसूल वलज़ीन आमनू महू, लेकिन अलाह ऐं अलाह रसूल जी जमायत उहा चइनी पेपरनि ते कमु करे पई थी। जाहिदू बि अमवालिहिम अनफुसिहिम, जिहाद कनि था मालनि सां, पंहिंजी जान सां। व उलाइक लहुमुल ख़ैरात, इहे पास थींदा, इन्हनि खे भलायूं मिलंदियूं। उलाइकुल मुफ़्लिहून, इहे फलाह पाईंदा। लेकिन इहे जेको चोथों पेपर आहे, इहो हिकिड़नि खे माफ़ आहे। चए थो लईस अलल ज़ूफ़ा वला अलल मर्दा, ज़ईफ़नि खे बि माफ़ आहे, मरीज़नि खे माफ़ आहे। व अलल लज़ीन ला यजून मा युनफ़िकून, या अहिड़ा ग़रीब आहिनि जो इन टे चोथे कम करण लाइ जेकॾहिं पैसे जी ज़रूरत आहे ऐं हुकूमत वटि बि न आहे माण्हुनि त पंहिंजो ख़र्चु न करे सघंदा, त उन में को ॾोह कोन्हे। पर इज़ा नसऊ लिल्लाह व रसूल, पर इन्हनि खे पोइ तबलीग करणी आहे। इहा तबलीग कंहिंखे करणी आहे? माना माण्हुनि खे दीन जो ॾसणो आहे, घरनि में वञिणो आहे, क़ुर पढ़ो, इहे ॻाल्हियूं। ऐं उन्हनि मां उहे माण्हू चूंडे इन चइनी पेपरनि जे लाइ तयारु करणा आहिनि। लेकिन इहे जेके आहिनि अलाह जी नसीहत कंदा, पर छो बीमार आहिनि, ज़ईफ़ आहिनि, इहे तबलीग कंदा। ॾंडे मुटे जे लाइ तबलीग न आहे, ॾंडे मुटे जे लाइ चइनि पेपरनि जी तयारी आहे। मिन सबील वल्लाह गफ़ूर रहीम। अच्छा, वरी हिकिड़ा माण्हू आहिनि जो चोथे पेपर जे लाइ अलाह जो रसूल चए थो हलो जिहाद करिणो आहे, हिननि सां विढ़णो आहे। त वला अलल लज़ीन, पर इन्हनि जो बि ॾोह न आहे। इज़ा मां आतऊ कले तहमिलहुम, त आया त साईं असांखे सुवारी ॾियो, असां तव्हां सां गॾु जिहाद ते हलूं था। कुल त रसूल सलाम उन्हनि खे चयो ला अजिद मां अहमिलकुम, बाबा सुवारियूं त विराइजियूं, हाणे त असां वटि कुझु कोन्हे को। तवलऊ, पोइ पुठी ॾेई वञनि था। फ़ अयुनुम तफ़ीद मिनल दम, रोअंदा वञनि था हज़रनि ॾुख में। अलाह यजिदू मां युनफ़िकून, छा त हिननि वटि एतिरो पैसो ई कोन्हे जो ख़र्चु कनि। बाक़ी पकड़ कंहिंजी थींदी? इनमा सबील अलल लज़ीन यस्ताज़िनूनक वहुम अग़निया, पकड़ उनजी थींदी तव्हांखे चवनि था त इहो टियों चोथों पेपर में असीं न वेंदासीं, जिहाद कोन कंदासीं, आहिनि पैसे वारा, इन्हनि जी पकड़ थींदी। रज़ू भई यकून मोअल ख़वाले, हाणे त हिन तबलीग में सिर्फ़ु माज़ूरनि खे वञिणो आहे, तबलीग ऐं पंहिंजे पाड़े में थियणी आहे। पर हिते साईं अमीर माण्हू, किरोड़पति माण्हू निकिरी था वञनि तबलीग में, त छाकाणि त टियों चोथों पेपर करिणो ई असांखे न पए, ईअं न आहे। ऐं चए थो त इहे अचे जेके इनमा सबील अलल लज़ीन यस्ताज़िनूनक वहुम अग़निया, माना टे चोथे पेपर में न वेहण वारा न बि साईं तो वटि अची तव्हांखे इजाज़त वठंदा, पर पैसे वारा आहिनि, हिनखे कहिड़ी तकलीफ़ आहे? रज़ू भई यकूनू मअल ख़वालिफ़, पोइ हिते वेहण वारनि में ई राज़ी आहिनि। तब अलाह अला कुलूब, इन्हनि पूरो क़ुर ॿुधो ई कोन्हे, सम्झो ई कोन्हे। हे जो मां तव्हांखे आयत जी माना करायां थो, इहे कॾहिं अलाह जे दिलनि ते ठपो हुया फ़हम ला ज़रूर, हिनखे क़ुर बि सम्झ में कोन थो अचे। तंहिंजे करे इम्तिहान में भरपूर कोशिशि करण वारनि खे शैतान जो टियों धोखो आहे फेल करवाइणु। अमुर मारूफ़ करण खां नही मुनकर ख़ुदि ब ख़ुदि थिए थो। चए थो बाबा ॻाल्हि ॿुधो न, तव्हांखे टियों ऐं चोथों पेपर जी ज़रूरत न आहे, तव्हां अमल सालिह कयो था न, बसि माण्हुनि खे चओ बाबा निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, इन में टे चोथे माना न तव्हांखे जिहाद कराईंदो, न कंहिं दुश्मन सां हथु अटकाईंदो, माण्हुनि सां ज़ुल्म थींदो, त ईअं न वञी उनखे चवंदा बाबा ज़ुल्म छो थो करी, असांजे पार आहे, इहे कम न कराईंदो। बसि चवंदो शैतान त बसि तव्हां जेको आहे न सो न ई हल मुनकर पाण ई थींदो, रुॻो तव्हां ईअं कयो। तंहिंजे करे हिननि इबादतनि जो फ़ाइदो कहिड़ो आहे? निमाज़ इंसानी शख़्सियत खे बुराई ऐं फ़ाहिश खां पाक करे थी, रोज़ो तक़वा पैदा करे थो, ग़ैब ते यकीन, क़ुर ते ईमान मज़बूत करे थो, ज़कात नफ़्स जी कंजी ख़तमु करे थी, हज मुस्लिम में इत्हाद ऐं भाईचारो पैदा करे थो। तंहिंजे करे इशाअत इस्लाम छा आहे? अगर किसी मुल्क में अक्सरत बल गालिब अक्सरत मुसलमान की हो, लेकिन निज़ाम कानून हुकूमत और इक़्तिदार कुफर का हो, जीअं असां वटि अंग्रेज़ जो कानून हले थो, तो इशाअत इस्लाम के बावजूद ग़लबा दीन कोन्हे, ते दीन नाफ़िज़ी कोन्हे, को दीन आहे ई कोन। ऐं जेकॾहिं ॿियो आहे ग़लबे दीन, किसी ख़िते पर दीन हक़ का इज़हार यानी ग़लबा, अगर निज़ाम कानून हुकूमत और इक़्तिदार इस्लाम का हो, अक्सरत गैर मुस्लिम हो, तो यह ग़लबे दीन है, अगरचे इशाअत इस्लाम नहीं है, इन्हीअ खे चइबो आहे। तंहिंजे करे जॾहिं बि ग़लबे दीन जी तहरीक नमूदार नथी थिए, तो अल्लाह पाक इस इलाके में अज़ाब नाज़िल करके अपनी प्रॉपर्टी खाली करवा लेते हैं, लेकिन नहीं अल मुनकर बुराई खां रोकण वारनि खे अज़ाब खां बचाए थो। क़ुर में अचे थो न, ऐं यशा युज़हिबकुम अय्युहन्नास व यात वे आख़िरीन, ए इंसानो जेकॾहिं तव्हां अलाह जे दीन जो कमु न कंदव त असां तव्हांखे हिन दुनिया मां कढंदासीं, तव्हांजा ते ॿिया आणींदासीं। पर इन अज़ाब मां अलाह सूर एराफ़ में चए थो अंजई नल लज़ीन यनहौन सू, इन अज़ाब खां सिर्फ़ु उन्हनि खे बचाईंदासीं
जेके बुराईअ खां रोकींदा हुआ, माना टे ऐं चोथे पेपर करण वारा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो क़ुर शरीफ़ में वमा लकुम ला तुक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, माना इहो चोथे पेपर में छो था अचो, चोथे पेपर जो कमु छो था कयो। वल मुस्तज़फ़ीन मिन रिजाल वल निसा वल विलदान, छो त तव्हांजे मुआशिरे में मिसकीन ग़रीब कमज़ोर मर्द औरतूं ऐं ॿार अल्लज़ीन यक़ूलून, जेके हथ खणी रड़ियूं पिया था कनि, उन्हनि सां ज़ुल्म पिया था कयूं, जा घर पिया था ड्राइनि, घर झुगियूं साड़नि पिया था, ज़मीननि ते कब्ज़ा कनि पिया था। छा था चवनि रब साईंअ खे, रब्बना अख़्रिजना मिन हाज़िल क़रियत ज़ालिम अहला, अलाह साईं असांखे हिन ज़ालिम इलाइक़े मां असांजो हलु कर, असांखे कढ। वजल लना में लदुनक वलियूं, असांजी तरफ़ां को भरजलो मोकिल। वजल लना में लदुनक नसीरा, को अहिड़ो असांजो अचे जेको असांजी मदद करे। इहा आहे न टियों चोथों पेपर। बाक़ी रुगो वेठा आहियूं, रुगो हज करे वेठा, तस्वीरूं पढ़ूं, बाक़ी जेको ग़रीबनि जी केरु मदद कोन थो करे। ग़रीबनि खे ॾिसो त कोर्टुनि में छा आहे, 40-40 साल पे थियूं किस्तूं हलनि, त इन जे ख़िलाफ़ु तव्हांखे करिणो पवंदो। बाबा निज़ाम खे मटायो, को कानून अहिड़ो आणियो। ऐं बाक़ी जेके अलाह फरमाए थो त अल्लज़ीन आमनू, जेके असलु चइनी पेपर में पास थियण वारा आहिनि, उन्हनि जो युकातिलून फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में विढ़नि बि था। वल्लज़ीन कफ़रू, ऐं जेके वरी काफ़िर आहिनि, युकातिलून फ़ी सबील तागूत, इहे वरी विढ़ंदा हक़ जे निज़ाम खे हटाइण जे लाइ, बातिल खे क़ाइमु करण लाइ तव्हां सां विढ़ंदा। फ़क़ातिलू ओलिया शैतान, इहे शैतान जा यार आहिनि, तव्हां इन्हनि सां मुक़ाबिलो कयो। इन क़ईद शैतान कान ज़ईफ़ा, इहे कमज़ोर आहिनि जा दाव। रुगो तव्हां अलाह जे क़ुर खे चंबड़ंदव न, त ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे उन ते असरु पइजी वेंदो। ॿियो शैतान जो जेको धोखो आहे, इहो आहे त दीन ते जुज़वी अमल कबो आहे न, छॾियो सॼो चइनी पेपरनि जी ज़रूरत न आहे, बसि हिक ॿिनि ते कयो। चए थो अलाह ताला फरमाए थो अहिड़नि मां ज़ालिक वे अनहुम कालू लिलज़ीन करिहू मा नज़ल्लाह सनुतीकुम फ़ी बादिल अमर, माना इहे माण्हू वरी छा था चवनि त बाबा जेके क़ुर में ॻाल्हि लथी आहे न, असां इन में वरी जेके जंहिं ते हली सघंदासीं हलंदासीं, हर ते कोन हलंदासीं। वल्लाह यालम इसरारम, अलाह ताला इन जा इसरार ॼाणे थो। तंहिंजे करे अलाह छा थो चए, चए थो अफ़तूं मिनू बि बादिल किताब, माना क़ुर जे कंहिं हिसे खे मञींदव, व तफ़ुरून बि बाद, ऐं कंहिंजो इनकार कंदव। अलाह थो चए त जन्नत में वञण जे लाइ, तव्हां खसारे खां निकिरण जे लाइ तव्हांखे ईमान आणिणो आहे ऐं नेक साले अमल करणा आहिनि। वतबासो बिल हक़, तव्हांखे जमायत ठाहिणी आहे जेका हक़ जे लाइ तव्हांखे नसीहत करणी आहे। ऐं वतवासो वल असर इनल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीन आमनू अमल साल वतवासो बिल हक़ वतवासो बिल सब्र, ऐं तव्हांखे जेकॾहिं तकलीफ़ अचे त मुड़ुसु माण्हू तूं हुनखे मुंहुं ॾियणो आहे। त अलाह फरमाए थो त अफ़तूमुनून बि बादिल किताब, छा क़ुर जे कंहिं हिसे ते हलंदव, व तफ़ुरून बाद, ऐं हिकिड़े खे मञींदो ई कोन। फमा जज़ा मन यफ़ल ज़ालिक मिनकुम, पोइ अहिड़ा माण्हू जेके पार्शल क़ुर ते हलनि था ऐं पार्शल चवंदा त दुनिया में इन ते अमल नथो थी सघे या असांखां ॾुखियो आहे करणु, त पोइ अलाह चवंदो जी सज़ा चाहे इला ख़िज़ियुन फिल हयात दुनिया, इहे ज़लील थींदा हिन दुनिया में, पर पुठ माण्हुनि खे गारियूं ॾींदा। यौमल क़ियामत, ऐं क़यामत ॾींहुं युरदून इला अशद अज़ाब, इन्हनि खे अशद अज़ाब में विधो वेंदो। वमल्लाह बि गाफ़िलिन अमा तामलून, अलाह तव्हांजे ज़रिए खां गाफ़िल कोन्हे जेको तव्हां कयो था। तंहिंजे करे हलो ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। ॻाल्हि हले पई त इहे चारई जेके पेपर हिन में पास थियण, इन चइनी पेपर निज़ाम क़ाइमु करिणो आहे। मां तव्हांखे हिकिड़े उलमा जो ॿुधायां थो, शेख अल हदीस मौलाना सलीमुल्लाह ख़ान चए थो त कभी भी संजीद, मां या हलो सिंधीअ में तर्जुमो थो कयां या उर्दू में, कभी भी संजीद के साथ न यहाँ कुरान, पाकिस्तान लाइ कुरान व सुन्नत का निज़ाम नाफिज करने की कोशिश की गई, न अदल व इंसाफ की हुक्मरानी कायम हुई, न इस्लामी उलूम की सरपरस्ती की गई, न इस्लाम की बालादस्ती अता की गई, बल्कि इस अरसे में गैर इस्लामी निज़ाम तलीम और फ़िरंगी मुआशरत, अंग्रेज़न जो मुआशरत व सकाफ़त के ज़रिए 3 नस्लें वो तैयार की गई हैं जो इस्लाम के मुतलक़ या तो शक शुबे के शिकार हैं या फिर खुलम खुला बग़ावत पे आमद। यानी असां वटि चवनि पिया त 4 मिलियन नौजवान कंहिं स्टडी कई आहे, अलाह खे ई कोन था मञनि। जो तव्हां पाकिस्तान छा जे लाइ ठारायो? हक़ीक़त में जेकॾहिं इहो अंग्रेज़नि मुस्लमान खां हुकूमत फुरी न, तंहिंजे करे हुकूमत जो मुस्लमान खां फुरियनि त अटकल करे उनखे कमज़ोर करे भञराए छॾियऊं त तव्हां हेॾे वञो। सो अधु मुस्लमान इंडिया में, अधु पाकिस्तान में, अधु बांग्ला में। माना जेकॾहिं इतहिद आहे, मुस्लमान पाण में मुतहिद हुजनि हा, त वरी बि हुकूमत मुस्लमान जी हुजे हा। उन खां पोइ हज़रत बनोरी जेको आहे सो हिकिड़ो तबसरो कयो आहे
हज़रत बनूरी छा लिखे थो त हिकिड़ो मां सिंधी तर्जुमो कयां सिंधी ॿुध हिकु मुल्क इस्लाम जे नाले ते घुरियो वियो ऐं हिन मुल्क में इस्लामी क़वानी नाफ़िज़ करण जे लाइ तमामु जानी माली नुक़सान ऐं हादसा बर्दाश्त कया विया ऐं हिन ख़िदादाद हुकूमत हिकु दफ़ो इस्लाम जो जेके झंडो लहराईंदो लेकिन अफ़सोस सां चवणो पए थो त पाकिस्तान जे इहे जेके बि थिया आहिनि साल गुज़रिया आहिनि इन मां साबित थियो आहे त तमामु वादा कूड़ा हुआ तमामु नारा जेके सियासी ढोंग हो इस्लाम जा शीदाई साधा माण्हुनि खे सब्ज़ बाग़ ॾेखारे चंद ख़ुदगर्ज़ माण्हुनि जमायतुनि अवाम खे पंहिंजो आलोकार बनायो न इस्लाम जी सरबंदी करण जी नियत हुई न इस्लामी क़ानून नाफ़िज़ करण जो इरादो बल्कि मुट्ठी भर दौलतमंद ऐं उन्हनि जे सरप्रस्त माण्हुनि बेखौफ़ ख़तर बेशरकत गिरे मुआशी लुट खसूट शुरू कई आहे ऐं मुल्क हासिलु करे ऐं इन में एतिरनि सालनि में कुझु बि असांखे न मिलियो तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला क़ुर में चए थो त ख़िलाफ़त या इस्लामी निज़ाम क़ाइमु कयल जमायत ऐं तहरीक रब चए थो त वल तक़ू मिनकुम उम्मतूं ई तव्हां में हिकिड़ी जमायत हुजे यदउन इलल ख़ैर पहिरीं क़ुर ॾे छॾे जेकॾहिं क़ुर सम्झ में अची वञे पोइ वरी जमायत जेका आहे यामुरुल मारूफ़ यनहुल मुनकर नेकीअ जो हुकुम करे बुराईअ खां रोके उलाइकुल मुफ़्लिहून पोइ इहे फलाह पाईंदा तंहिंजे करे त हिन में पंहिंजो इमाम जोज़ी लिखे थो त उम्मत से एक मक़सद पर मुतफ़िक़ रहने वाले एक क़िस्म के लोग मुराद है माना सभु हिकिड़े क़िस्म जा तंहिंजे करे जेकॾहिं ख़िलाफ़त जे लाइ जमायत ऐं तहरीक ज़रूरत अलाह फरमाए थो वल तक़ू मिनकुम उम्मत हुई तव्हां में हिकिड़ी जमायत हुजे तंहिंजे करे इन्हीअ जेको सो बसि उम्मत जी माना आहे जिन जो मक़सदु हिकु हुजे इन खे मुंद चइबो आहे अगरि अच्छा उन खां पोइ इहो आख़िर इहो निज़ाम केरु तब्दील कंदो इन ते शेख हिंद मौलाना महमूद हसन चवे थो त ए नौनहाले वतन जब मैंने देखा कि मेरे दर्द को गमख्वार जिसमें मेरी हड्डियाँ पिघली जा रही हैं मदरसों खानकाहों में कम और स्कूलों कॉलेजों में ज़्यादा माना जेके नौजवान पढ़नि था इन्हनि खे क़ुर जी बि तालीम हुजे उन सां गॾु साइंस जी छो त ॿई शयूं गॾु आहिनि मां कल्ह तव्हांखे ॿुधायो त इन्हनि में वधीक चांस आहे मुल्क में जेको अदल इंसाफ़ ऐं जो निज़ाम क़ाइमु करे तंहिंजे करे अलामा इक़बाल चयो आहे न अगरि जवां हो मेरी क़ौम के जसूर व गयूर कलंदरी मेरी कुझु कम सिकंदरी से नहीं ऐं उन खां पोइ अलामा इक़बाल चए थो वीएन विदाउट पावर डज़ ब्रिंग मोरल एलिवेशन बट कैनॉट गिव अ लास्टिंग कल्चर यानी पावर खां सवाइ माना हिन निज़ाम खे क़ाइमु कयल ताक़त खपे बाक़ी वीएन विदाउट पावर ताक़त खां सवाइ इहो जेको पावर खां सवाइ इहा जेका सोच आहे कुझु माण्हुनि में आणींदी शइ पर बट कैनॉट गिव अ लास्टिंग कल्चर इहो हली कोन सघंदो वरी अलामा इक़बाल ॿियो चयो आहे त जेकॾहिं कंहिंजो कैरेक्टर ऐं हेल्दी सोच आहे इहो मुमकिन आहे त हिन दुनिया में असां बुराई ख़तमु करे सघूं ऐं हीअ दुनिया जन्नत थी सघे थी ऐं उन खां पोइ तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो फ़सबिर कमा सबर उल अज़म मिन रुसुल तव्हां बि ईअं हिमत कयो जीअं अलाह जे रसूलनि हिमत कई अलाह फ़रमाए थो ऐं उन खां पोइ चए थो इहो कीअं तव्हां जमायत ठहंदी अल्लज़ीन यस्तमीउल क़ौल क़ुर खे जेको कनु ॾेई तवजह सां ॿुधनि था पोइ यतबिउन अहसनु पोइ चङी तरह ते अमल कनि था उलाइक लज़ीन हदाहुम अलाह इहे ई आहिनि जिन खे अलाह हिदायत ॾिनी आहे व उलाकुम उलुल बाब इहे आहिनि सियाणा माण्हू ऐं सम्झ वारा तंहिंजे करे जेको आहे सो अचूं था त टाइम थोरो आहे तंहिंजे करे मां थोरो स्किप कयां पियो थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त फरमायूं त जमायत के बग़ैर इस्लाम कोई हैसियत नहीं माना हिकिड़ी जमायत खां इस्लाम आहे ई कोन और इमारत के बग़ैर जमायत माना को अमीर हुजणु खपे और इतात के बग़ैर इमारत माना अमीर इतात न कंदो त उनजो को फ़ाइदो कोन्हे जिस शख्स को उसकी कौम उसकी समझ की वजह से अपना कायद मुकर्रर करे वो शख्स अपने लिए और कौम के लिए खैर की ज़िंदगी होगा और जिस शख्स के जाहिल होने के बावजूद उसकी कौम उसे कायद बना ले वो शख्स खुद भी हलाक होगा लोगों को हलाकत का बायस बनेगा हिते तव्हां ॾिसो था न इलेक्शन कीअं थियूं थियनि उन खां पोइ कहिड़ी जमायत त हाणे जेको मां इहो चयो पिए रसूल सलाम हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे तव्हांखे ॾेखारियां थो पाण छा कयईं त मां जो तर्जुमो कोन थो वञा त कॾहिं आसमान ॾे निहारे चयईं त को ज़मानो ईंदो जो इल्मु निकिरी वेंदो ऐं अवाम उन मां को फ़ाइदो हासिलु कंदो त साहबी ज़ियाद बिन लुबई चए थो त साईं इहो इल्मु कीअं ईंदो असां त क़ुर पढ़ूं था ऐं असां पढ़ूं था ऐं असांजा ॿार औरत पढ़ंदा सॼी उमिरि में पढ़ंदा रहंदा माना हिते जो मक़सदु आहे त चए थो इल्मु उथी वेंदो निकिरी वेंदो खॼी वेंदो ऐं आसमान मुंहुं करे नबी साईं चए थो त इल्मु खॼी वेंदो त हू सम्झी विया त
त चयूं साईं इहो कीअं वेंदो, असां त क़ुर पढ़ंदासीं, असांजूं मायूं बि पढ़ंदियूं, ॿार बि पढ़ंदा। त नबी साईं फरमायसि, चई त मां त तोखे सियाणो सम्झंदुसि ऐं पंहिंजो आहे, चई तूं ॿुधाए त हीउ जेको तौरात ऐं इंजील आहे, इहे यहूद नसारा वटि आहे, उहे उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो अथई? माना तव्हां हुन ते पढ़ंदव पर अमल जे नियत सां कोन पढ़ंदव, रुगो सवाब जे ख़्याल सां आयतूं पढ़ंदा वेंदव, सॼो क़ुर जो ख़तमो। हालांकि हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे। हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जेको आहे सो पंहिंजो 100 रकात तहजद में नफ़िल पढ़ण खां वधीक सवाबु फरमायो रसूल। त हे बि इहा ॻाल्हि तो अलाह जो रसूल करे त को ज़माने जो इल्मु खॼी वेंदो, माना क़ुर पिया पढ़ंदा, ख़तमा थींदा। हालांकि ख़तमे जो इस्लाम में किथे बि असां न ॿुधो आहे त ख़तमो कयो ख़तमो कयो, बल्कि क़ुर पढ़ो ऐं सम्झी पढ़ो, असल शइ इहा आहे। ऐं पोइ जेको आहे सो चई त उहो ज़मानो ईंदो जो इल्मु खॼी वेंदो। चई त हे जेके तौरात ऐं इंजील इहे बि त क़ुर आहिनि न पंहिंजे टाइम जा। छा उन मां कहिड़ो शराब पियो थो हले, सभु चकला पिया था हलनि वेस्टर्न कंट्रीज़ में, को इंसाफ़ु कोन्हे, ज़ालिम आहिनि माण्हुनि खां। हाणे जेके एफ्रीकन कंट्री, एशियन कंट्री, उनखे हणी कर्ज़नि में फासाए, हुनजा मिनरल खयो वञनि, हुनजा तेल खयो वञनि ओधर में, त बाबा तव्हां असां कर्ज़ु वरितो आहे, ऐं जेकॾहिं कर्ज़ु न वठि त ज़ोरीअ था ॾियनि। हाणे IMF लही पई आहे त वठो वठो वठो। सो जेको आहे सो इहो पोइ चए थो नबी साईं त उन्हनि खे नसारा कहिड़ो उन्हनि खे फ़ाइदो पियो, तंहिंजे करे इहो इल्मु जेको आहे सो निकिरी थो वञे। ऐं उन खां पोइ अचे थो त रसूल सल्लल्लाहु फरमायो त हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह खां रावी आहे त नबी सलीम फरमायो त अनक़रीब माण्हुनि में अहिड़ो वक़्तु ईंदो की इस्लाम में सिर्फ़ु मुंहिंजो नालो रहिजी वेंदो, क़ुर मां सिर्फ़ु मुंहिंजा नक्शा हूंदा, ऐं जो मस्जिदूं बाज़ाहिर त आबाद हूंदियूं मगर हक़ीक़त में हिदायत खां ख़ाली हूंदियूं। उन्हनि जा उलमा आसमान जे हेठां मख़लूक में सभिनी खां बदतर हूंदा, ऐं उन्हनि ज़ालिमनि जी हिमायत मदद कंदा जेके मुल्क खे लुटनि था। दीन में फितनो पैदा थींदो ऐं उन्हनि में मोटी ईंदो, यानी उन पर ज़ालिम मुसरत कया वेंदा। इहा आहे इहा हदीस पाक जेका मां तव्हांखे ॿुधायां थो। कहिड़ो आहे रवाह बेहकी शोबली में यूशो खईं याती अला ज़मान ला यबकी मेरे इस्लाम इल्ला इस्मू, माना इस्माई नालो बचंदो। मां तव्हांखे इहा ॾेखारी। हाणे ॻाल्हि आहे त आख़िर में अचे थो जेका वल असर, हाणे माना इन जी थींदी त इंसानो इन चइनि पेपरनि में जल्दी जल्दी पास थियो। वल असर माना ज़माने जो कसम आहे, तव्हांखे मौत वेझो आहे, तव्हांजे केॾी महिल बि मरी सघो था, त पेपरनि में वेठा हुजो, पेपरनि में पास थियो। हाणे इहा आहे इन माना वल असर जी त पंहिंजे पेपरनि में पास थियो। वल असर जल्दी कयो, जीअं उस्तादु चवंदो आहे न बाबा जल्दी कयो टाइम ओवर थियण वारो आहे, इहो आहे वल असर। वल असर इंसान लफ़ी ख़ुसर, नापास थींदो, फेल थींदो, बशर खे 4 पेपर में पास थियो। हिकिड़े में पेपर में बि कंपलसरी आहे, मां तव्हांखे ॾेखारियो। हिकिड़े पेपर में फेल थींदो त इम्तिहान में फेल तस्वर कयो वेंदो। ईमान में फेल त भली बाक़ी भली 3 में पास थियो तॾहिं बि फेल। वरी जेकॾहिं अमल सालिह में फेल थींदो त पंहिंजो छुटो। वरी वतवासो बिल हक़, माना अहिड़ी जमायत ठाहियो जेका मुल्क में अदुल इंसाफ़ करण लाइ कोशिशि करे, जेके इहा बि नथा कयो त फेल। वरी आहे वतवासो बि सब्र, माना जेकॾहिं इन ते तकलीफ़ अचे त मुड़ुसु माण्हू थी उनखे मुंहुं ॾियो, पर जेकॾहिं इन ते तव्हां न अमल कंदव ऐं भॼी वेंदव, जीअं साहबा रज़ी अलाह ताला अन्हुम खे आख़िर में चयो वियो त जॾहिं त ए साहबियो, क़ुर जी आयत जो तक़रीबन तर्जुमो आहे, जेकॾहिं तव्हां हिन जंग में जेको बि पुठी ॾींदो उहो पोइ जहन्नम में वेंदो। हालांकि साहबा 3 पेपरनि में 100 में 100 मार्कूं खणी आया आहिनि, लेकिन उनखे चयो वियो आहे क़ुर में त जे अॼु हिन बदर जी लड़ाई में तव्हां पुठी ॾेई वेंदो, हा पुठी ॾेई वरी हेॾां फिरो त ॿी ॻाल्हि आहे, क़ुर जे आयत जो तर्जुमो आहे। हाणे उहा आयत अलाए छो कान इहा मूं वटि हूंदी आहे ते न त तव्हां जहन्नम में वेंदो। माना 4 पेपर में आहे मुड़ुसु माण्हू थी विढ़णु या महिनत करणु, भॼणु न। त सहाबा खे इहो आहे आयत लथी त जेकॾहिं तव्हां पुठी ॾेई वेंदव त तव्हां जहन्नम में वेंदव। हालांकि सहाबा पहिरें पेपर में 100 मार्कूं, ईअं अमल सालिह में 100 मार्कूं, ऐं जमायत में शामिलु थिया आहिनि, जमायत ठाही अथनि जेके विड़े थियूं 100 मार्कूं। पर वतवासो बि सब्र, माना तकलीफ़ खे मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾियण मां जेकॾहिं न कंदव ऐं पोइ ते फटंदव त तव्हांखे जेको आहे सो इहो जहन्नम मिलंदो। जेकॾहिं मूंखे हींअर वक़फ़ो मिलियो ऐं टाइम मिलंदो त मां आयत कढी वठंदुसि यकदमि, उहा ॾेखारींदुसि त 4 पेपर में फेल थियण वारनि सां छा थो थिए। हलो ब्रेक वठूं था।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हाणे वक़्तु क़रीब क़रीब ख़तमु थियण वारो आहे। चोथे पेपर में आहे त वतवासो बि सब्र। सब्र माना मुड़ुसु माण्हू थियणु। हाणे हिकिड़ो माण्हू आहे ईमान में बि टॉप मार्कूं थो खणे, अमल साले में टॉप मार्कूं, वतवासो बिल हक़ माना जमायत ठाहे वियो आहे पंहिंजो कुफ़र जे ख़िलाफ़ु, लेकिन वतवासो बिल हक़ वतवासो बि सब्र माना सब्र माना मुड़ुसु माण्हू नथो थिए। हाणे क़ुर में ही ख़िताबु आहे सहाबिन खे जेके बदर जी लड़ाई में लड़नि था। छा थो चवनि अल्लाह साईं? ॿुधो, आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा लक़ैतुमुल्लज़ीना कफ़रू ज़हफ़न फ़ला तुवल्लूहुमुल अदबार। जॾहिं बि तव्हां ईमान वारो दुश्मननि जे साम्हूं तव्हांजो मुक़ाबिलो थिए त पोइ तव्हां पुठी ॾेई न भॼो। ऐं वमन युवल्लिहुम यौमइज़िन, जेको उन्हीअ ॾींहुं पुठी ॾींदो दुबरहू उन्हनि खे, इल्ला मुतहरिफ़िन लिल क़िताल, हा इन लाइ तव्हां पोइ ते भॼो था जो वरी हेॾां हमिलो कंदव, ओड़ो मुतहय्यज़न इला फ़ियतिन, या इन लाइ पोइ ते वञो था त वरी ॿिए ग्रुप सां मिली हमिलो कंदव। पर जेकॾहिं इन्हीअ ॾेई पुठी भॼो था त घर था भॼूं, हे ॾुखियो कमु लॻो पिया त फ़क़त बि ग़ज़ब मिनल्लाह, इहो पोइ कमाईंदो अलाह जो ग़ज़ब, व मावाहुम जहन्नम, उहो वेंदो जहन्नम में बेसल मसीर बुशी। माना इहो ख़िताब बदर जी लड़ाई में सहाबिन खे आहे त जे तव्हां हितां चोथे पेपर में यानी कि वतवासो बिल हक़ वतवासो बि सब्र वारो पेपर जेको आहे, माना हिमत करे सब्र सां मुड़ुसु माण्हू थी भेण, जे इन्हीअ खे तव्हां जंग जे दौरान पुठी ॾेई भॼी वियो, चोथे पेपर में फेल थींदो त चए थो तव्हां जहन्नम में वेंदव। माना चारई पेपर कंपलसरी आहिनि, ईमान, अमल सालिह, वतवासो बिल हक़ माना जमायत ठाहिणु, ऐं जेका आहे सो वतवासो बि सब्र, जेकॾहिं ॾुखियाई वक़्तु अचे त मुड़ुसु माण्हू थी मुंहुंजणु, इन चइनी में फेर आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, वलक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल्लि मसलिन, असां त इंसाननि जे लाइ हिन क़ुर में हर क़िस्म जो मिसाल बयानु कयो आहे। फ़अबा अक्सर नास इल्ला कुफ़ुरा, पोइ अक्सरियत माण्हू क़ुर खे पढ़े कान थी, सम्झे कान थी, ऐं जेको आहे सो नाशुक्री थी करे। अलाह ताला ही सॼा हे चाइनी पेपरनि जो केॾो क्लियर मिसाल ॾिनो आहे। अलाह फरमाए थो त वइज़ तुतला अलैहिम आयातुन, जॾहिं माण्हुनि खे क़ुर पढ़ी ॿुधाए थो, बय्यिनात, जेके सफ़ा चिटियूं आहिनि। ॾिसो, का हिन में का तव्हांखे किथे ॾुखियाई महसूसु थी आहे त मां का वॾी ॻाल्हि आहे। काल लज़ीन ला यरजून लिकाना, पोइ जिन खे वरी आख़िरत जो यकीन कोन थो अचे, छा था चवनि, न अत बि क़ुरान ग़ैर हाज़ा बदिलू, चवंदा हे क़ुर ॾुखियो आहे ते अमल करणु, इहो मटा या को ॿियो आणे ॾे। बाक़ी अहिड़ो केरु कमु कंदो जेको तव्हां वेठा चओ। माना इन जो मतिलबु आहे त असां ऐश इशरत छॾियूं ऐं ग़रीबनि खे माल ॾियूं, ज़रूरत खां जेके असांजी शइ विरहाए छॾियूं, जीअं असांखे इहो कोन्ह थींदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, लईसत तौबत लिल्लज़ीन यामलून सय्यात, चए थो तौबह जेके बुछड़ायूं कनि था न, उहे मरण वक़्तु त तौबह कंदा आहिनि न, चए थो इहा तौबह क़बूल कान पवंदी जंहिं बुराई कई आहे, हता इज़ा हज़र अहदमुल मौत, जो मौत जो टाइम अची थो वञेसि, काल इनी तुबतुलान, चवंदो अलाह से हाणे तौबह थो कयां, अलाह से मां तौबह कयां, वला लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार, ऐं जेके काफ़र थी मरंदा इन जी बि तौबह क़बूल कान्हे। उलाइक अतदना लहुम अज़ाबन अलीमा, असां उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो ॾुखो ईंदड़ अज़ाब तयारु करे रखियो आहे। चए थो त जॾहिं तव्हांखे मौत ईंदो आहे न, जा सकरतुल मौत बिल हक़, हाणे इहा सकरतुल मौत ईंदो ऐं इहो पको आहे, बिल हक़ माना पक ईंदो। इहो कहिड़ो पीरियड आहे? उहो पीरियड आहे त जॾहिं इंसानु बीमार आहे, पर पोइ जॾहिं मरणु शुरू थो करे त टाइम अचे थो उन साह कढण जो, त फ़रिश्ता अचनि था त हुनखे ॾिसण में अची था वञनि। द मोमेंट हुनखे फ़रिश्ता ॾिसंदा इनखे सकरात चइबो आहे। हाणे उहो सकरात थियो माना हाणे हेॾे ॻाल्हाए कोन सघंदो, दुनिया जे माउ पीउ सां जेके ॿाहिरि बीठा आहिनि, जे ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो त वात मां निकिरंदो, गुर 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 निकिरंदो, कम्यूनिकेट न करे सघंदो आहे सीन। त चए थो जा सकरतुल मौत बिल हक़, ऐं उहा जेका सीन आहे जेको तव्हांखे फ़रिश्ता साहु कढणु ईंदा, इहो ईंदो, इन जो यकीनी हक़ आहे। ज़ालिक मां कुंत मिन्हू तहीद, ऐं इन्हीअ खां तव्हां भाॻा पे, डॉक्टर खां इलाजु, हिन खां इलाजु, हिन खां त मरूं न। पर नुफ़िख़ फ़ी सूर, पोइ वरी जॾहिं सूर फूकी वेंदी, ज़ालिक यौमुल वईद, इहो आहे वाइदे जो ॾींहुं। पोइ तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो, व अनफ़िकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बिल ऐं याति अहदकुमुल मौत, चए थो अलाह जे रस्ते ग़रीबनि खे ॾियो। केतिरा ॻोठनि जा ग़रीब आहिनि, तव्हां वटि एॾो पैसो आहे, तव्हां ॾियो उन्हनि खे, ॾियो उन्हनि खे अहिड़ो ॾियो जो पंहिंजे पेरनि ते बीही वञनि, इलाजु करायो, सॼो कुझु कयो। उन खां अॻु में जो तव्हांखे मौत अचे, फ़यकूल, पोइ मौत जे टाइम ते चओ रबी
हाणे मरण खां पोइ हाणे साह कढी आहे पर फ़रिश्ता साह कढनि था, हाणे वापसि नथो वञी सघे, उन्हनि खे छा चवंदो, रबी लौला ख़रतनी इला अजरिन क़रीब, अलाह ताला जेको सो पंहिंजे ॿारनि जे मथां काहिर आहे, व युरसिल अलैकुम हफ़ज़ा, ऐं तव्हांजे मथां पंहिंजा फ़रिश्ता मोकिले थो हिफ़ाज़त लाइ। ऐं जेकॾहिं हिकिड़ो शख़्स नेक आहे त उन जे मथां फ़रिश्तो अचे थो उनजे लाइ उनजे दिलि ते नरम कंदो, हुनखे गुड आइडियाऊं ॾींदो। पर जेकॾहिं क़ुर खे जेको छॾे ॾिए थो, उनजी माना बि नथो करे, ज़िंदगी ईअं गुज़ारे थो, त पोइ उनजे मथां वरी अलाह साईं इजाज़त ॾिए थो शैतान खे, जेको उनजे थिए थो, पोइ हर वक़्तु उनखे बुराई सेखारींदो, हर वक़्तु बुराई सेखारींदो। हता इज़ा जा अहदकुमुल मौत, ऐं पोइ जॾहिं उन माण्हूअ जो मौत जो टाइम अची थो, तवफ़तु रुसुलना, पोइ उनजा असांजा फ़रिश्ता उनजो साहु कढनि था, व हुम ला युफ़रतून, का बि सख़्ती जेका उनखे मिलियल आहे उन सां। मिसाल तौरु 3 क़िस्मनि जा फ़रिश्तनि जा टोला आहिनि। हिकिड़ा अचनि था नेक शख़्सनि जे लाइ, गुलाब ख़ुशबू सलाम करे उनखे वठी था वञनि जन्नत में। वरी ॿिया आहिनि जेके बची विया आहिनि, 51-52 मार्कूं खणनि था 100 मां, त उन्हनि खे लाइ बि अची उनखे सलाम कनि था ऐं उनखे तकिड़ो वठी था वञनि। तंहिंजे करे ऐं बाक़ी जेके फेल था थियनि उहे नथा निकिरनि, उहे फ़रिश्ता चवनि निकिरो ॿाहिरि, चवंदा न असांखे टाइम ॾे, असां चङा थियूं, ईअं कयूं, पोइ कुटां पोइ थिए थी, त चए थो बाक़ी जेके असांजा रुसूल उहो ज़्यादती नथा कनि, जेका उनखे ड्यूटी मिलियल आहे उनखां ॿाहिरि कोन था वञनि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वलई युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जा अजलहा, अलाह ताला जॾहिं कंहिंजो मौत जो वक़्तु अची थो वञे न, त उन खां पोइ हिकिड़ो सेकंड बि उनखे मोहलत कोन थो ॾिए त मां वञा ऐं नेकी कमु कयां। वल्लाहु ख़बीरुन बिमा तामलून, छो त अलाह त सॼो ॼाणे थो, सॼो हुन रिकॉर्ड आहे जेको तव्हां अमल कयो था। अलाह फरमाए थो त फलौला इज़ा बलगतिल हुलकूम, चए थो त जॾहिं साह अचे निड़ीअ खे पहुचे थो, हितां थो निकिरे न, निकिरे थो पहुचो, पोइ अंतुम हैन इज़िन तंज़ुरून, त जेको आहे सो उन वक़्तु तव्हां निहारियो था, व नहुन अक़रब ले मिनकुम वलाकिन ला तुबसिरून, इहे जेके तव्हां हुनखे ॾिसो था त हाणे गुज़ारे पिए थो, त रब चए थो असां त तव्हां खां बि हिनखे वेझाऊं, पर तव्हांखे ॾिसण में नथो अचे। ऐं पोइ चए थो फलौला इन कुंतुम गैर मदीनीन, पोइ अलाह पुछे थो त जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां कंहिंजे कंट्रोल में कोन्हियो, अलाह जे कंट्रोल में न आहियो ऐं तव्हां अनकंट्रोल आहियो, त तर्जून आहिनि कुंतुम सादिक़ीन, त हे जेको मरी वियो आहे न, हाणे हिनखे साह विझी ॾेखारियो, मोकिले ॾियो, साह विझी ॾेखारियो। तव्हां एॾा हाणे ॾिसो न केतिरा आहिनि माण्हू जेके अलाह जे ख़्याल ई कोन था कनि, न ज़कात न निमाज़, हर वक़्तु चोरी, हर वक़्तु मुनाफ़िकी, हर वक़्तु सियासत, त पोइ माना इहे आहिनि त माना कंहिंजे कंट्रोल में कोन्हनि। पोइ चई तुंहिंजो भाउ मरी थो वञे या पुटु मरे थो या पीउ मरे थो, त पोइ तर्जून हा इन कुंतुम सादिक़ीन, इहो साह इनखे मोटाए ॾेखार न जेकॾहिं तव्हां एॾा पावरफुल आहियो। अम्मा इन कान मिलल मुक़रबीन, पर जेकॾहिं इहो अलाह जो मुक़रब बानो आहे ऐं वॾियूं मार्कूं खयूं अथई, फ़रऊं व रैहानूं व जन्नतु नईम, त उन लाइ ख़ुशबू हूंदी, उनखे जन्नत नईं मिलंदी। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह जा जेके शहीद आहिनि, उहे उन्हनि जा जेके रूह आहिनि से सावन पखियुनि में आहिनि ऐं सोननि घरनि में रहनि था, मुअल्लक़तुबिल अर्श, अर्श ते लड़कियल आहिनि। तसरह मिनल जन्नत हैसियात, जन्नत में खाइनि पीअनि था जेकी दिलि चवेनि। सुम तावीला तिलकिल कनादील, पोइ वरी अचे पंहिंजे घरनि में वेहनि था। फ़तला अलहिम रबहुम तिलातन, अलाह कॾहिं कॾहिं निहारे ॻाल्हाए थो। फ़काल हल तश्तऊन शैया, पुछनि थो का शइ खपेव, पोइ चवनि था त या रबी रब साईं नुरीद, असांजी ख़्वाहिश आहे अंत रुद अरवाहना फ़ी अजसादिना, असांजे हिन रूह खे हेठि साॻो जेको क़बर वारो जिस्म आहे उन में मोटाए, हता नुक़्तल फ़ी सबीलिक मरतन उख़रा, जो रूह जो वेंदो त असां खड़ा थी वेंदासीं ऐं वरी तुंहिंजे नाले शहीद थियूं। त अलाह फ़काल, अलाह फरमाए थो इन्नी कद कज़ई त अनहुम ला यरजून, अलाह चए थो मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे त कंहिंजो बि रूह हिन क़बर में न वेंदो, कंहिंजो बि रूह हिन क़बर में न वेंदो, चाहे नेक हुजे, चाहे शहीद हुजे, चाहे काफ़र हुजे। इन्हनि जा नेकनि जा ऐं शहीद इहे त जन्नत में घुमनि था, नेकनि जा अछनि पखियुनि में रूह पियल आहिनि ऐं शहीदनि जा सावनि पखियुनि में आहिनि, ऐं जेके सावा पखी से त अर्श ते रहनि था, ऐं जेके अछा पखी उहे जन्नत जे वणनि ते रहनि था, ऐं जेके बद आहिनि उहे कारनि पखियुनि में आहिनि। इन्हनि खे सुबुह शाम जहन जी टूअर कराई वञे थी। तंहिंजे करे अलाह फरमाए इन्नी कद कज़ई त अनहुम ला यरजून, इन जा रूह वापसि न ईंदा। तंहिंजे करे हिन क़बर में अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंफॉर्मेशन, ॾिसो ग़ैब जूं ख़बरूं आहिनि, असांखे को मौलवी कोन, हिन क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे, केर बि कोन्हे, अलाह जा सभु वली जन्नत में वेठा आहिनि। उन खां पोइ आहे त रसूल फरमाए थो त शहीद खे अलाह वटि 6 फज़ीलतूं मिलनि थियूं। पहिरें त हुनजो रतु वहे थो, उन बख़्शी थी वञे,
ऐं उनजो जन्नत में उनखे जेको ठिकाणो आहे उहो ॾेखारियो वञे थो, माना सुबुह शाम उनखे कजे थो। ऐं अज़ाब क़बर खां महफ़ूज़, अज़ाब क़बर कंहिंखे थी मिले? काफ़रनि खे, छो त हुनखे जहन्नम जी टूअर कराई वञे थी, इहा हुनजो अज़ाब आहे। फिज़िकल अज़ाब कोन थो मिले, पर इन्हनि खे इहो जेको सो मेंटल अज़ाब। ऐं उन खां पोइ जॾहिं जन्नत में वेंदा इहे शहीद, त इनखे हिकिड़ो अहिड़ो जोड़ो पाराइबो, वॾनि अखियुनि वारियूं सफ़ेद रंग जूं हूरुनि जो निकाह कयो वेंदो। ऐं जेके हिन जे माइटनि में 70 अफ़राद जेके शिरक न कयो हूंदनि, उनजी सिफ़ारिश कंदो त अलाह सां उनजी सिफ़ारिश कयो वेंदो। अच्छा, उन खां पोइ अचे थो त हिन दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इंसान आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जीअं खाण मां मुख़्तलिफ़ धातूं निकिरंदियूं आहिनि, तीअं हिन दुनिया में बि इंसान इन खाण जे धातुनि वांगुरु आहिनि। खाण मां सोन चांदी बि निकिरंदो आहे, ऐं इंसाननि में बि सोन चांदीअ वारा हूंदा आहिनि, माना आला क़िस्म जा इंटेलिजेंट। क़ुर पाक में 7 इहे माण्हू मूंखे मिलिया आहिनि जंहिंखे सोन ऐं चांदी चई सघिजे थी। हिकिड़ा आहिनि उलुल बकिया, हूद सूरत आहे नंबर 16 में। उलुल बकिया माना ख़ानदानी माण्हू, सम्झ वारा माण्हू, जंहिंजा माण्हू इज़त कनि था। उलुल फज़ल व उलुल सिया, ऐं जेके फज़ल वारा आहिनि, वसियत वारा आहिनि। उलुल तौल, जंहिंजा हथ ड्रिघा आहिनि, मुआशिरे माण्हू जी ॻाल्हि ॿुधनि था। उलुल कुवत, उलुल बास, ताक़त वारा कबीला। उलुल इल्म, इल्म वारा। उलुल अज़म, जेके हिकिड़े दफ़ो अज़म वारा। ऐं उलुल नुहा, ज़हीन लोग। इहे उहे आहिनि जेके माण्हू हिन दुनिया में सोन ऐं चांदी आहे। मां तव्हांखे अॻु में बि ॾसियो जे इहे क़ुर खे पढ़ंदा त इहे अलाह जा शींहं थी वेंदा ऐं मुल्क में निज़ाम तब्दील कंदा ऐं इंसाफ़ अदल क़ाइमु कंदा। पर जे इहे माण्हुनि ताईं क़ुर न पहुचंदो ऐं इन्हनि खे माउ पीउ हणंदो ग़लति स्कूलनि में ऐं बुरा थींदा, पोइ इहे थींदा इंसान जा, हिन दुनिया जा शैतान। चोरी करणु, रुश्वतूं करणु, ज़ुल्म करणु, फुर कंदा, लुट कंदा, इहे ई माण्हू कंदा, इहे सोने ज़ब वारा। या तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला फ़रमाए थो त हूअ लज़ी अरसल रसूल बिल हुदा व दीनिल हक़, अलाह ताला पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे क़ुर ॾेई ऐं अदुल इंसाफ़ जे निज़ाम जे लाइ। युज़हिरु अल दीन कुल्ही, त इन्हनि खे सभिनी निज़ामनि ते ग़ालिब करे। वलो करहल मुशरिकून, चाहे मुशरिक इन ते चिड़ब कनि। मां अलाह खां दुआ थो कयां अलाह पाक असांखे सम्झ अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।